सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध। हस्बी रब्बी जल्लल्लाह माफी कल्बी गैरुल्लाह नूरे मोहम्मद सल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। हस्बी सदके में आका सारी जहां को दीन मिला बेदीनों ने कलमा पढ़ा ला इलाहा इल्लल्लाह हस्बी रब्बी जल्लल्लाह माफी कल्बी गैरुल्लाह नूरे मोहम्मद सल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। अस्सलाम वालेकुम, सलाम सिंध में भलीकार। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग, जुम्मो मुबारक। नंढड़ी सी कोशिश जेका तव्हां सभिनी साम्हूं रखी ऐं कोशिश कई सी तो ये कोशिशूं थींदियूं रहनी। अस्सलाम वालेकुम शोभी भाई। अस्सलाम वालेकुम मेरी बहन, आपने तो यकीन माने जिसे कहते हैं ना इबादत में इजाफा कर दिया, जिक्र कर दिया सुबह ही सुबह। और ये इतना खूबसूरत कलाम है, आपकी इतनी स्वीट प्यारी आवाज़ है। यकीन करें कि जिसे कहते हैं ना जुम्मा जुम्मा मुबारक, जुम्मा मुबारक। बिल्कुल 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 भाई। कभी कभार कुछ ऐसी चीज़ें होती हैं जो आपके दिल के बहुत 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 करीब होती हैं। ही उन्हनि शयुनि मां आहे। गुज़रियल रमज़ान ही पहिरियों कलाम जेको तव्हां मुंहिंजे चैनल ते ॾिठो, बट मां सोचियो त उन कलाम खे, उन कलाम जी जेका फीलिंग आहे, उनजो जेको लाइव मुज़ाहिरो आहे, छो न उनखे कजे तव्हां ताईं पहुचाइजे। पोइ जुमे जे ॾींहुं एॾो प्यारो ॾींहुं, एॾो ख़ूबसूरत ॾींहुं, एॾो मुबारक ॾींहुं, उन ॾींहं ते छो न इन 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 कलाम खे तव्हां सभिनी जे साम्हूं पेश कयो वञे। हा, ॾाढी
हड़बड़ी में थियो आहे। आई नो बिकॉज़ ज़ाहिर ट्रैफिक जा अॼु हालात ॾाढा डिस्टर्ब हुआ ऐं कल्ह जेका राति हुई आहे थोरी सी डिस्टर्ब गुज़री। सुबुह जो लेट अखि खुली, हिकिड़ो त मां पहिरीं घरां लेट निकितमि ऐं उन खां पोइ कोशिशि जॾहिं कंदी आहियां त मां लेट निकिरां त कोशिशि ईअं कंदी आहियां त जल्दी करे पंहिंजे टाइम जेको आहे उहो कवर करे सघां। पर हाणे मां त पंहिंजो टाइम कवर करे सघां थी, पर ट्रैफिक खे छा चइजे, अॼु तमामु जेको कराची आहे उहो ट्रैफिक में फासते पहुतो आहे। सो असां बि कुझु ईअं पहुतासीं बट इन द एंड जॾहिं शइ ख़ूबसूरत थी वेंदी आहे, जॾहिं ते प्यारी थी वेंदी आहे ऐं सभिनी खां वॾी ॻाल्हि त कामयाबी तव्हांखे मिली वेंदी आहे त उन खां वधीक का शइ कोन हूंदी आहे। सो अल्हम्दुलिल्लाह वी गॉट दैट थिंग। असां जेको सोचियो हो असां कयो, शायदि उन ओतिरी ख़ूबसूरती सां शायदि असां न करे सघियासीं, अञा कई गुना सां वधीक ख़ूबसूरत इंशाअल्लाह कंहिं ॾींहुं वरी सां ट्राई करे इंशाअल्लाह कई गुना वधीक ख़ूबसूरत तव्हांजे लाइ पेश कंदासीं। गॾोगॾु प्रोग्राम बि तव्हांजे लाइ ख़ूबसूरत पेश करिणो आहे, प्रोग्राम खे बि प्यारो करिणो आहे, प्रोग्राम खे बि प्यारे तरीक़े सां तव्हां सभिनी ताईं पहुचाइणो आहे। सो प्रोग्राम जी बि कुझु ॻाल्हियूं कयूं था, कुझु जी ॾाढियूं ज़बरदस्त न्यूज़ अचनि पियूं त असां वटि जेके मैट्रिक बोर्ड जा जेके एग्ज़ाम्स आहे उहे त थी विया। इंटर बोर्ड जे एग्ज़ाम्स जॾहिं बारी आई त ख़बर इहा पई त गर्मी जे करे दे आर डिलेड ऐं इंशाअल्लाह अॻे महीने जी को 6 डेट जी का ॻाल्हि थी रही आहे त शायदि उन ते थियनि। उहा बि टेंटेटिव डेट आहे, उहा बि कंफर्म डेट न आहे। सो मे बी 6 खां बि अॻियां वञनि, गर्मी जे लिहाज़ सां, गर्मी जे हिसाब सां उन जी जेका डेट आहे उहा शिफ्ट कई वेंदी। बट फिल वक़्तु जेका 28 ऑफ अप्रैल ते जेके एग्ज़ाम्स थियणा हुआ हाणे उहे डिले थी विया आहिनि। न सिर्फ़ु सिंध में, ॿिया सूबा बि इन हवाले सां कमु करण जी कोशिशि करे रहिया आहिनि बिकॉज़ गर्मी इंतिहाई घणी आहे। हीट वेव जा उहे ॾींहं आहिनि जेके असांखे मिली रहिया आहिनि। सो अञा बि संडे ताईं जी प्रिडिक्शन आहे। अॻियां बि ज़ाहिर आहे गर्मी हूंदी, हा उन तरीक़े जी न हूंदी। उहो ख़तरो जेको हीट स्ट्रोक जो आहे, जेको NDMA इफ़ यू रिमेंबर तव्हांखे असां ॿुधायो त NDMA हिकु नोटिफिकेशन जारी कयो आहे जंहिंमें हीट वेव जा जेके साइंस आहिनि उहे कराची में ऐं तमामु जेको सिंध आहे, इवन पाकिस्तान सॼे में उहे नज़र अची रहिया आहिनि त हीट स्ट्रोक जो ख़तरो आहे। तंहिं करे एग्ज़ाम्स खे बि डिले कयो वियो आहे। सो हीअ त गर्मी जी ॻाल्हि थी वई ऐं गर्मी जी ख़बर थी वई। गॾोगॾु कुझु ॿियूं अहिड़ियूं शयूं बि मुल्क में थी रहियूं आहिनि जेके ॾाढो हॉट टॉपिक आहिनि। पाणी चवंदा आहिनि न उहा शइ आहे जंहिंजे लाइ असां इलाही सेंसिटिव आहियूं, जंहिंजे लाइ असां इलाही असर्टिव बि आहियूं बिकॉज़ ही उहो टॉपिक आहे जंहिंसां आई गेस पाकिस्तान ऐं हर पाकिस्तानी आहे। गुज़िरियल ॾींहंनि में पाकिस्तान जे अंदरि ई कुझु कैनाल्स जी ॻाल्हि थी रही हुई जंहिं ते वक़्तनि फ़वक़्तनि असां ॻाल्हायो बि, असांजे न्यूज़ चैनल्स जेको आहे उहो तव्हां ताईं ख़बरूं पहुचायूं। अॼु उन जे बारे में ख़बर इहा अचे पई त फाइनली काफ़ी सारियूं मीटिंग्स जेके थी रहियूं आफ्टर ऑल दिस धरना थिंग एंड रोड क्लोजर थिंग, काफ़ी सारियूं मीटिंग्स जेके आहिनि उहे थी रहियूं हुयूं। रिसेंटली वज़ीर आज़म साहब जी तरफ़ां हिकु जेका नोटिफिकेशन जेका आहे उहा जारी थी आहे, हिकु जेका ॻाल्हि आहे उहा असां ताईं पहुती आहे। दैट इज़ त जेसि ताईं तमामु सूबा आर नॉट ऑन वन पेज का नहर को कैनाल कोन ठहंदो। सो दिस इज़ ॿुधण जे लाइ इलाही सेटिस्फाइंग आहे ऐं इलाही ख़ुशी जी न्यूज़ आहे। बट हिते क्वेश्चन मार्क मुंहिंजो इहो आहे त वॉट वॉज़ दैट थिंग त जेसि ताईं सभई हिकु पेज ते न ईंदासीं, हिन ते हिकु पेज ते अची नथा सघूं न। देयर इज़ नो ऑप्शन त असां हिन टॉपिक ते हिकु पेज ते अची सघूं बिकॉज़ जेका डिस्ट्रीब्यूशन पाणी जी पहिरीं थियली उहा त थी वई न। सो असां हाणे ज़ाहिर उन ते बि असां हिकु रूम रखियो आहे त असां ॻाल्हाईंदासीं ऐं हिकु पेज ते ईंदासीं। कुझु मीटिंग्स आहिनि, ख़ैर फ़िलहाल जे लाइ न्यूज़ इहा आहे त को अहिड़ी वज़ीर आज़म साहब जी तरफ़ां इहा अनाउंसमेंट थी आहे त को अहिड़ो कैनाल कोन थींदो अनटिल एंड अनलेस तमामु जेके सूबा आहिनि उहे हिकिड़े पेज ते न अची वञनि। तेसि ताईं फ़िलहाल कुझु नथो थिए। त इन अनाउंसमेंट खां पोइ आई एम श्योर त धरना, रोड क्लोजर जेको बि थी रहियो हो, नुक़सानु थी रहियो हो, ज़ाहिर ट्रेड जो सिलसिलो हलंदो हो, उन में काफ़ी अहिड़ा गुड्स हुआ जेके ख़राबु थियण वारा हुआ। सो उहे तमामु जेके शयूं आहिनि उहे वराए सां अल्हम्दुलिल्लाह हाणे स्टार्ट थी वेंदियूं। तमामु जेको रूटीन जो जेको कमु हो उहो स्टार्ट थी वेंदो रोडनि ते, रस्तनि ते तमामु शयूं जेके आहिनि उहे नॉर्मलाइज़ थी वेंदियूं। इहा हिकु सुठी शइ आहे जेका अल्हम्दुलिल्लाह अॼोके ॾींहं में जेका ख़बर मिली आहे, अॼोके ॾींहं जी शुरूआति सां गॾु इहा हिकु सुठी शुरूआति आहे जेका थी आहे। गॾोगॾु इन ई पाणी जॾहिं ॻाल्हि कजे थी त कुझु गुज़िरियल ॾींहंनि में तव्हां मां बख़ूबी सुञाणूं था त जेको भरपासे वारो जेको मुल्क आहे जंहिंखे कॾहिं असां दुश्मन मुल्क जे नाले सां, कॾहिं पाड़ेसीरी मुल्क जे नाले सां, कॾहिं डिफरेंट नालनि सां सुञाणींदा आहियूं। इंडिया जो जेको पाणी जो बंदि करण जो जेको हिकु ऐलान हो उहो असांखे साम्हूं नज़र आयो डिफरेंट रीज़न्स जे लाइ। एंड श्योर त तव्हां न्यूज़ ते खोड़ सारी शयूं हूंदियूं जंहिंजे बारे में तव्हांखे ख़बर हूंदी। फ़िल वक़्तु इहा न्यूज़ मूं वटि आहे त जीअं न सिर्फ़ु इंडिया इहो स्टेप खयों आहे, असां अल्हम्दुलिल्लाह असां उहा कंट्री आहियूं त असां पाण पहल कॾहिं बि कोन कंदा आहियूं कंहिंखे डिस्टर्ब करण जी।
हमेशह पहल ॿिए तरफ़ां थींदी आहे, असां जवाबु ॾींदा आहियूं, पर जवाब में कॾहिं अगरि ॿिए कंहिंजो नुक़सानु थिए थो त एतिरो त हर इंसानु रखे थो, चाहे उहो दुनिया जे कंहिं बि कुंड में रहंदो हुजे। तमामु जेके ट्रेड्स आहिनि उहे इंडिया सां ख़तमु थी चुकियूं आहिनि, फ़िल वक़्तु ताईं उहे बि मुनक़दा थी चुकियूं आहिनि। ज़ाहिर आहे उन में नुक़सानु इंडिया जो इलाही वॾो थींदो, प्लस न सिर्फ़ु ट्रेड्स जो शायदि थोरो घणो नुक़सानु पाकिस्तान खे बि खणणो पए। जेको वॾो नुक़सानु इंडिया खे हींअर फेस करिणो पवंदो दैट इज़ त जेको एयर स्पेस आहे पाकिस्तान जो, उहो कंप्लीटली कट ऑफ थी वियो आहे फॉर इंडियन एयरप्लेन्स, चाहे उहे चार्टर्ड हुजनि या इंडिया जा पंहिंजा एयरप्लेन्स हुजनि, जंहिंजे करे काफ़ी सारियूं फ़्लाइटूं दुबई खां थींदे निकिरंदियूं आहिनि। दुबई जे लाइ पाकिस्तान क्रॉस करिणो पवंदो आहे, सो इहो रूट ते क्रॉस थी वेंदो। ऐं भारतीय मीडिया जे मुताबिक़ त करोड़े अरबनि डॉलर्स जो नुक़सानु थींदो जेकॾहिं पाकिस्तान जो एयर स्पेस वराए सां न खोलियो वञे। सो जी असां त नंढिड़ो सो जवाबु ई ॾिनो आहे, अञा त चवंदा आहिनि अञा त शुरूआति है, अभी तो पार्टी शुरू हुई है, इहो हिकु लफ़्ज़ आहे जेको हुतां ई आयो आहे। सो अञा त सिर्फ़ु शुरूआति, अञा हिकिड़ी शइ आहे जेका उन्हनि खे डिस्टर्ब करे रही आहे। त अॻियां इलाही कुझु अहिड़ा ॿिया इक़दामात बि थी सघनि था, तंहिं करे बहितरी इन में ई आहे त हीअ इंटरनेशनल जेका आहे उहो इशू आहे, उन इंटरनेशनल इशू खे जल्द खां जल्द रिज़ॉल्व कयो वञे ताकी ॿियनि नुक़सानात जे जेको सामनो आहे उहो न असांखे करिणो पए, न ॿिए कंहिंखे करिणो पए। ब्रेक जी तरफ़ हलूं था, वापसि अची इंशाअल्लाह कुझु प्रोग्राम में प्यारा प्यारा लफ़्ज़ बि रखणा आहिनि, कुझु प्रोग्राम में इन्हनि हवालनि सां बि लफ़्ज़ इंशाअल्लाह रखणा आहिनि, बिकॉज़ ज़ाहिर आहे हिकु जेको एॾनि ॾींहंनि खां हिकु जेको क्लोजर असांखे नज़र ईंदो हो उहो ख़तमु थियण वारो आहे, त इंशाअल्लाह उनजो बि तबसरो प्रोग्राम में रहंदो। ऐं तव्हां सां मुलाक़ात त रहंदी ई रहंदी। वक़्तु आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh. वेलकम बैक। अच्छा जी, प्रोग्राम जे हिन हिस्से में सां गॾु महिमान मौजूदु आहिनि। महिमान जे तारुफ़ जी तरफ़ हलूं था। सभिनी खां पहिरीं सां गॾु जेका हिन तरफ़ पर्सनैलिटी तशरीफ़ फरमा आहे, जनाब जॾहिं बि ईंदा आहिनि ॾाढा प्यारा प्यारा अल्फाज़, ॾाढा मोटिवेशनल अल्फाज़ जेके आहिनि उहे मुंहिंजे प्रोग्राम में रखंदा आहिनि, ऐं पाण असांजे नाज़रीन खे बि मोटिवेट करे वेंदा आहिनि, असांखे बि कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त ज़िंदगी में कुझु अहिड़ियूं शयूं हली रहियूं हूंदियूं आहिनि जंहिंजा तव्हांखे हल न मिलंदा आहिनि, ऐं वरी अहिड़ा माण्हू तव्हांजी ज़िंदगी में कुझु अहिड़ा लफ़्ज़ रखी छॾींदा आहिनि जंहिंसां उनजो तव्हांखे जवाबु मिली वेंदो आहे, उहो हल तव्हांखे मिली वेंदो आहे। सो अॼु आई एम वेरी श्योर त मुंहिंजे काफ़ी सारे व्यूअर्स खे पंहिंजे मसइलनि जा जेके जवाब आहिनि उहे जनाब जे लफ़्ज़नि में मिलण वारा आहिनि। पाण हिकु मोटिवेशनल स्पीकर बि आहिनि, गॾोगॾु पाण हिकु होस्ट आहिनि, कॉलमिस्ट आहिनि, जर्नलिज़म सां बि तालुक़ु अथनि, ऐं इन सां गॾोगॾु माशाल्लाह सां न्यूज़ सां बि तालुक़ु अथनि, ऐं सीनियरिटी जे लेवल में वधि खां वधि वधंदा पिया आहिनि माशाल्लाह सां, ऐं दीन जे हवाले सां माशाल्लाह सां जनाब वटि खोड़ सारी नॉलेज आहे। खोड़ सारा कम आहिनि जेके हिकिड़ी ज़िंदगी में जनाब कया आहिनि। नदीम मौलवी साहब आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम कीअं हो, खैरियत सां हो, खुश है? अल्हम्दुलिल्लाह, तबीयत ठीक है? खुश। नदीम साहब का मेरे से मुकाबला तो नहीं है? क्या चीज? आपका मेरे से मुकाबला तो नहीं है कि सब करना है? ऐसा तो नहीं, दरअसल पता है क्या, जो मैं अक्सर कहता हूँ, जो हमने बुजुर्गों से सीखा, शाह लतीफ़ जो हमारे बुजुर्ग हैं, सूफी बुजुर्ग हैं, हमने क्या सीखा? पढ़ो, जितना पढ़ो, जितना दुनिया के बारे में इल्म हासिल करना है करो। ये एक समंदर है, आप जितना इल्म हासिल करोगे आपको ऐसा लगेगा कम है, और जब इल्म हासिल होंगे तो फिर आपका दर्जा जो है ना वो बुलंद होते जाएगा। वाह वाह, ये तो आपने बड़ी खूब बात की। और फिर इल्म की जब बात करते हैं तो इल्म तो हासिल करने के लिए हुक्म तो ये है कि आपको जहाँ जाना चाहे, जहाँ ट्रैवल करना पड़े आप करें, बहैसियत है कि हम उस इल्म का मकसद समझ जाएं। अच्छा जी, एक ॿिया महिमान आहिनि जिन तरफ़ मां वञणु चाहियां थी। पाण जो तालुक़ु जेको आहे उहो एडवोकेसी सां आहे। अॼुकल्ह एडवोकेट हर जॻह ते छायल आहिनि, हर जॻह ते न्यूज़ अची रहियूं आहिनि एडवोकेसी जे हवाले सां, एडवोकेट्स जे हवाले सां, डिफरेंट लॉ फर्म्स जे हवाले सां। त इंशाअल्लाह पंहिंजे प्रोग्राम में उन्हनि जी गुफ्तगू रहंदी। पाण एक सोशल एक्टिविस्ट भी आहिनि, अरुण प्रसाद साहब आहिनि जेके असांखे तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम। गुड मॉर्निंग अरुण साहब, कीअं आहियो? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो ज़िंदगी कीअं आहे? बसि अलाह साईं जो करम। अॼुकल्ह तव्हां ॾिसो पिया इहो धरणा पिया हलनि, सिंध बचाओ तहरीक। हा, मां थी आहियां बिल्कुलु। ज़रूरी आहे भाई? न ज़रूरी आहे, पंहिंजी क़ौम जे सुजाग करण जे लाइ ऐं पंहिंजे धरती माउ जे लाइ जेको आहे ज़रूरी आहे, छो जो पाणी हिकिड़ो असांजो बेसिक नीड आहे। मां सम्झां थो जीअं हाणे इंडिया अगरि धमकी ॾिनी आहे त पूरो पाकिस्तान, मां सम्झां थो हाणे पंजाब खे या फेडरल गवर्नमेंट खे असां चऊं त उनखे हाणे ख़बर पए थी त अगरि पाणी बंदि थी वियो त पाकिस्तान जो छा थींदो। जेकॾहिं असां सिंध वारा पिया चऊं त फेडरल असां सां नाइंसाफ़ी करे थो त ॻाल्हि सम्झ कोन पई अचे त तव्हां यार पाणी जे लाइ ॻाल्हायो था। हाणे जंहिं महिल इंडिया धमकी ॾींदी आहे, सेम सिचुएशन आहे। त मां सम्झां थो हाणे जेको आहे फेडरल गवर्नमेंट खे थोरो सो अहसासु थियो हूंदो त अगरि को कंहिंजो पाणी बंदि करे
तुम ते छा गुज़रंदी आहे ऐं पाणी जे लाइ पाकिस्तान चए थो त असां इंडिया सां जंग बि कंदासीं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहा जंग सिंध जी ज़रूरी आहे पंहिंजी बका जे लाइ सिंध जे लाइ पंहिंजे जापे जे लाइ बिल्कुलु तव्हां बिल्कुलु हक़ीक़त ॻाल्हि कई पाणी वाकई हिकु बेसिक नीड आहे हूअं ई असां वटि पाणी घटि आहे उन मां बि असां सिंध तां खोड़ सारी उहे शयूं आहिनि जेके काफ़ियुनि जॻहियुनि ते सिंधी जेका धरती आहे उन सां काफ़ियुनि जॻहियुनि ते नाइंसाफ़ी थींदी आहे पर असां उहे माण्हू आहियूं जेके ॾाढा पुरसुकून माण्हू आहियूं ऐं चुप रहण वारा माण्हू आहियूं पर हर चवंदा आहिनि त हर ख़ामोशी खां पोइ उन ख़ामोशी खां ड्रिजजे छो त उन ख़ामोशी खां पोइ तूफ़ान ईंदो आहे सो कॾहिं त उहो तूफ़ान तव्हांखे ॾिसणो ई पवंदो ज़रा हिकु हर शइ जी हर बर्दाश्त करण जी हिकु लिमिट हूंदी आहे अच्छा जी हिकु ॿिया महिमान आहिनि सां गॾु गॾु अहिड़ा लफ़्ज़ अहिड़ा आहिनि ऐं टॉपिक अहिड़ो आहे जंहिंसां इंसानु कोशिशि बि करे न वरी पंहिंजा जज़्बात रोके नथो सघे हीउ टॉपिक अहिड़ो आहे छा कजे अच्छा जी हिकु ॿिया महिमान सां गॾु आहिनि ऐं असांजा जज़्बात जेके आहिनि उन्हनि खे कंट्रोल करण जे लाइ उन्हनि खे रोकण जे लाइ असां एंटरटेनमेंट जो हिसो बि रखियो आहे पंहिंजे प्रोग्राम में ऐं पाण जेॾांहुं बि वेंदा आहिनि पंहिंजी आवाज़ जो जादू जेको आहे उहो सजाए ऐं माण्हुनि जा दिलि जेके आहिनि उहे खटंदा आहिनि ज़रूरु इन्हनि जी कंहिं न कंहिं महफ़िल खे तव्हां इंजॉय कयो हूंदो ज़रूरु तव्हां किथे न किथे इन्हनि खे ॾाढो हुननि जो ख़ूबसूरत जेको आवाज़ु आहे उन्हनि तव्हांखे मुतासिर कयो हूंदो ॾाढा ज़बरदस्त सिंगर सां गॾु रज़ाक राही साहिबनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि अस्सलाम वालेकुम कीअं हो ख़ैरियत सां हो ख़ुशि आहियो ठीक ठाक तबियत ठीक आहे अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक ठाक तव्हां ॿुधायो ज़िंदगी कीअं है रज़ाक साहब जबरदस्त माशाल्लाह 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 ये क्या सोच के आए थे कि सबने डार्क कलर्स पहनने ये नदीम साहब ये तो थोड़ा सा आप पीछे हो गए वैसे मेरे ख्याल से पता है क्या अब आपसे डर लग रहा है ना इसलिए पीछे तो असल में पता है क्या बाज़ वक्त काला रंग जो है ना वो इंसान के दुखों को छुपा लेता है हो तो अब आप देखें शोख रंग के आप कपड़े जब आप पहनते हैं हाँ तो ऐसा लगता है कि बस आपको खुशियां ही खुशियां हाँ कलर्स का गेम है जो अंदर का जो गम है वो सिर्फ आप ही को पता होगा बिल्कुल बिल्कुल अच्छा इत्तेफाक ये तो अच्छा हुआ कि आज मैंने ब्लैक पहना नहीं है आज ब्लैक सूट रेडी था मेरा मैं इसको छोड़ गई वरना ये सीधा पॉइंट मेरे पे जाता कि गमों को हमने छुपाने के लिए रेड पहना है जैसे देखें शायर सही लिखते ना अरुण साहब जैसे अभी पानी की बात कर रहे थे कि इंडिया ने अपनी गलतियों को छुपाने के लिए मासूम लोगों को कत्ल किया है और इसकी वजह ये पानी ही मसला है क्योंकि सन 2024 से इंडिया कह रहा है ये जो हमारी जो इंडस ट्रीटी है पानी का जो ट्रीटी किया था इन्होंने वर्ल्ड बैंक भी उसमें शामिल था कि जनाब हम पाकिस्तान का पानी बंद कर देंगे तो ये 1 मार्च सन 2025 में इन्होंने फैसला कर लिया था अब इनको बहाना चाहिए था वर्ल्ड बैंक के पास जाने के लिए कि भाई हम ये पानी रोक रहे हैं पाकिस्तान का क्या वजह है तो आप देखिए 1 मार्च को इन्होंने ये फैसला किया और देखिए उसके बाद कश्मीर में उसको बहाना बना के मासूम लोगों को मासूम टूरिस्ट को उनको कत्ल किया और वो इल्जाम पाकिस्तान पे लगा ये नहीं कह रहे कि 1 मार्च आज कह रहे हैं कि जी हम रोक देंगे आप आज क्या बात कर रहे हैं आपके तमाम अखबारों में आ गया था जी 1 अच्छा मार्च ये तो नदीम साहब ये तो बहुत सारी चीज़ें जो हैं वो हमारे पास आ भी रही हैं और अब तो ना सिर्फ हमारे लोग या कोई और लोग अब इंडियन के अपने लोग भी बहुत सारी चीज़ें जो वीडियोस जो है वो वायरल होना स्टार्ट हो गई हैं और ना सिर्फ कॉमन लोग जो वहाँ की अफवाज हैं उनकी वीडियोस आना शुरू हो गई कि भाई हमारे साथ बड़ी ज़्यादती हो रही है ये हो रही है तो अब ये तो एक हिस्ट्री का एक हिस्सा है खैर और मुझे ऐसा लगता है कि हमारे बहुत ही अच्छे और बहुत ही काबिल जो हमारे ऑफिसर्स हैं हमारी अफवाज है हमारे जर्नलिस्ट हैं उनका बहुत अच्छा काम इस पे चल रहा है और इंशाल्लाह चलता ही रहेगा और इंशाल्लाह ऐसी कोई नौबत नहीं आएगी क्योंकि ऐसी पास्ट में भी ऐसी धमकियाँ आ चुकी हैं और फिर उसके बाद जाहिर है क्योंकि ये चीज़ पॉसिबल ही नहीं है ना इस पर तो ये हो ही नहीं सकता क्योंकि वो मुआहदा इसी बात पे हुआ था कि जब तक दोनों जगहों से आप एग्री नहीं होंगे ये तो फैसला हो नहीं सकता जमानत ली हाँ वो जमानत ली हुई है तो ये मेरा ख्याल है ये तो वो कहते हैं ना फॉर द टाइम किसी चीज़ को छुपाने के लिए कोई चीज़ सामने लानी थी तो वो आ गया खैर जी ये चीज़ें तो चलती रहेंगी और ज़िंदगी का हिस्सा है और ये जाएंगी और ख़त्म हो जाएंगी इसका कोई मुझे नहीं लगता कि इसकी कोई भी वैल्यू होगी खैर जी गाने की तरफ़ हलूं था ऐं गाने तरफ़ वञण खां पहिरीं जी कॉलर सां गॾु आहिनि कॉलर सां ॻाल्हायूं था अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम वारिया नूर अली चां ॻाल्हायो शाहपुर चाकर खां जी नूर साहब गुड मॉर्निंग कीअं आहियो ख़ैरियत सां आहियो ख़ुशि आहियो ॾाढा ख़ुशि क्लास बस इहो असांखे माना सिंध में पाणी खपे बस सिंध में पाणी आहे केॾांहुं कोन थो वञे सिंध जो पाणी हा इंशाअल्लाह ताला असां माना सिर ॾियण वारी क़ौम आहियूं इंशाअल्लाह ताला सिर ॾेई बि माना पाणी वठंदासीं इंशाअल्लाह नूर साहब हर रोज़ जी तव्हांजी प्रैक्टिस आहे सुबुह जो सवेर उथण जी या हे मुंहिंजे प्रोग्राम जी ख़ूबसूरती आहे जेका तव्हांखे सुबुह जो उथारे थी
मूंखे ॾाढो इंतज़ारु हूंदो आहे तव्हांजे प्रोग्राम जो, उनजे करे मतिलबु सवेल उथंदो आहे साईं, जेके तव्हांजा महिमान वकील साहिबु आहे साईं आहिनि या सिंगर आहिनि, उनखे सभिनी खे मां शाम जो चवंदुसि तव्हांजे प्रोग्राम में। साईं माशाल्लाह माशाल्लाह। महिरबानी महिरबानी। अलाह करे हयाती हुजो। तो इनजे करे पोइ मूंखे वरी फौरन शेर अची वेंदो आहे, साईं वारनि खे ॿुधाए छॾियो, पोइ वञी थी वियो। हा शेर अॼु पूरो लिखियल आहे? हाँ बस याद आ, बस पूरा याद है, ठीक है। हाँ जी नूर साहब। सजाए रखते हैं जो लोग चेहरे पे हंसी की किरण, सजाए रखते हैं जो लोग चेहरे पे हंसी की किरण, न जाने दिल में कितने शिताब रखते हैं। ओहो हो एक हे ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि था करे थी। थोड़ी देर पहिरीं असां इन ई टॉपिक जे हवाले सां ॻाल्हायासीं। वरी महिरबानी तव्हांजी असांखे कॉल करण जी। हिकु ॿी कॉल सां ॻाल्हाइनि जल्दी सां, उहा बि कॉल अटेंड करे वठो। कॉल कोन्हे, अच्छा ठीकु आहे कॉल जेका आहे उहा डिस्कनेक्ट थी वई आहे। सॉन्ग जी तरफ़ वञणु चाहियां थी, ऐं आहे जेको जज़्बातियत वारो माहौल आहे, छो त टॉपिक जज़्बाती आहे, त जज़्बात वारो जो माहौल आहे उनखे थोरो सो लाइटर मोड जी तरफ़ मां वठी वञणु चाहियां थी। ऐं असां गॾु रज़ाक साहब तशरीफ़ फरमाइनि। रज़ाक साहब छा शामिल कंदो सुबुह जो? बिल्कुलु हिकिड़ो नओं गीत आहे, तमामु सुठो शाइर आहे, मुंहिंजे इलाइक़े जो शाइर आहे, सलीम सागर ख़ासि खेली। ओहो हो उन्ही जी शाइरी आहे जेकी मां वां यादो पेश कयां। ज़बरदस्त। भई रेडी है शोभी भाई? हाँ जी। छो मारी थी तू माण्हू मस्तानी है, छो मारी थी तू माण्हू मस्तानी। छो मारी थी तू माण्हू मस्तानी है, छो मारी थी तू माण्हू मस्तानी, छो मारी थी तू माण्हू मस्तानी है, छो मारी थी तू माण्हू मस्तानी। कट सदको तूं सूंहं जो त खेर थी वञे, तुंहिंजे करे हीअ ज़िंदगी नज़ेर थी वञे। हो मञणो पवंदो कातल तुंहिंजी आहे जवानी, छो मारी थी तू माण्हू मस्तानी है, छो मारी थी तू माण्हू मस्तानी, छो मारी थी तू माण्हू मस्तानी है, छो मारी थी तू माण्हू मस्तानी। हर को माण्हू माण्हुनि पोयां ॼण त दुनिया में माण्हू हिननि ॾिठा नाहिनि, जंहिंखे बि ॾिसनि था घूरे था मारिनि, केर बि अहिड़ा नाहिनि हिननि खे सम्झाइनि। शाबासन खे सुहिणा क़ाइम रखिजांइ, कंहिंजे लाइ किथे बि न खॾ न खणिजांइ। ईमान खे लोॾियो छॾे प्यारा बेईमानी, छो मारी थी तू माण्हू मस्तानी है, छो मारी थी तू माण्हू मस्तानी, छो मारी थी तू माण्हू मस्तानी है, छो मारी थी तू माण्हू मस्तानी। कट सदको तूं सूंहं जो त खेर थी वञे, तुंहिंजे करे हीअ ज़िंदगी नज़ेर थी वञे। हो मञणो पवंदो कातल तुंहिंजी आहे जवानी, छो मारी थी तू माण्हू मस्तानी है, छो मारी थी तू माण्हू मस्तानी, छो मारी थी तू माण्हू मस्तानी है, छो मारी थी तू माण्हू मस्तानी।
लाए सिंगार करे पो रोटन रस्तन ताती सुईणी रोज तू गुज़री छा तोखे मिलंदो ईअं तोखे करण मां बेहतर थींदो पर्दो पाए ॿाहिरि निकिरी छो त बगाड़नि मां हीअ दुनिया पई भरी आहे हिन ज़माने जी त अॼुकल्ह ॻाल्हि गरी आहे नेठ क़यामत जी थी पई आहे ज़ाहिर निशानी छो मारी थी तूं माण्हू मस्तानी है छो मारी थी तूं माण्हू मस्तानी छो मारी थी तूं माण्हू मस्तानी है छो मारी थी तूं माण्हू मस्तानी सलीम सागर अॼु सच चवे थो सुहिणनि माण्हुनि छॾिया सफ़ा वण वॼाए जंहिंसां बि रखिजे त पकी रखिजे ख़ासि खिली चई को बि दुनिया खे कान खिलाए जंहिंजे तंहिंजे पोयां लॻण आहे अजायो क़दुरु करियो वक़्त जो न वक़्तु विञायो पोइ थींदी हर का तोले शाम सुहानी छो मारी थी तूं माण्हू मस्तानी है छो मारी थी तूं माण्हू मस्तानी छो मारी थी तूं माण्हू मस्तानी है छो मारी थी तूं माण्हू मस्तानी कॾ सदको तूं सूंहं जो त ख़ैर थी वञे तुंहिंजे करे हीअ ज़िंदगी न ज़ेर थी वञे मञणो पवंदो कातल तुंहिंजी आहे जवानी छो मारी थी तूं माण्हू मस्तानी है छो मारी थी तूं माण्हू मस्तानी छो मारी थी तूं माण्हू मस्तानी है छो मारी थी तूं माण्हू मस्तानी हिकिड़े गाने में असांखे ॿिनि गाननि जा मज़ा मिलिया जल्दी सां अच्छा एॾो मज़ो करे छॾियो आहे त माण्हू चवनि पिया बसि हाणे ब्रेक ते वञो घणो थी वियो वक़्तु आहे ब्रेक जो तव्हां सां मुलाक़ात कई त नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध वेलकम बैक अच्छा जी प्यारी प्यारी ॻाल्हियूं जेको सिलसिलो आहे उहो शुरू थी वियो आहे ऐं प्यारी प्यारी ॻाल्हियूं अलहमदिल्ला थी रहियूं आहिनि ऐं प्यारी प्यारी ॻाल्हियूं तरफ़ मां वञणु चाहियां थी अरुण साहिबु तव्हांजी तरफ़ अचणु चाहियां थी कुझु हादसात ज़िंदगी जा अहिड़ा हूंदा आहिनि जेके खिलण ते मजबूर कंदा आहिनि अरुण साहिबु उन ई हादसे जा शिकार आहिनि फिल वक़्तु लाइ अच्छा जी अरुण साहिबु ज़रूरु इहो ॼाणणु चाहींदमि तव्हां खां सभिनी खां पहिरीं त छो त असां वटि काफ़ी सारा अहिड़ा माण्हू वेठा आहिनि एडवोकेसी हिकु अहिड़ो शोबो आहे जेको इलाही मोतबर शोबो बि आहे अलहमदिल्ला ई काफ़ी सारा माण्हू उन्हनि खां इंस्पायर बि हूंदा आहिनि अॼु असां वटि हिकु वॾो नंबर आहे माण्हुनि जो जेको एडवोकेसी तरफ़ वञणु चाहिनि था सभिनी खां पहिरीं त मां उन्हनि जी जेका चवंदा आहिनि त ग्राउंड रियलिटीज़ जेको माण्हू चवंदा आहिनि जेसिताईं तव्हां उन्हनि जे शूज़ में तव्हां पाण पेर न रखो तव्हांखे ख़बर न हूंदी आहे त दुनिया कीअं थी नज़र अचे सो अगरि को माण्हू हिन वक़्तु असांखे को अहिड़ो माण्हू ॾिसी रहियो आहे जेको एडवोकेट थियणु चाहे थो एडवोकेसी में अचणु चाहे थो उन्हनि खे अगरि तव्हांजे ग्लासिस सां ज़िंदगी ॾेखारिजे त कहिड़ी आहे ज़िंदगी ॾिसो मां पाण पंहिंजी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां मूं पाण MBA फाइनेंस बि कई आहे ठीकु आहे जॾहिं MBA फाइनेंस करे मां मार्केट में जॉब जे लाइ अप्लाई कयो त 2010 जी मां ॻाल्हि कयां थो हिकिड़ी बैंक में मुंहिंजी 25,000 में सैलरी पई फिक्स थिए 2010 में त मूंखे बाबा जो बिज़नेस हुयो असांजो स्पाइसिस एंड ड्राई फ्रूट जो मुंहिंजा बाबा मूंखे चवनि पिया त तोखे MBA इन करे त कोन कराई त तूं जेको आहे को नौकिरी कर तूं मूं वटि जॉब कर छो जो मूंखे हमेशह लॻंदो त कुझु पंहिंजो कजे न कुझु पंहिंजो कजे पंहिंजे बलबूते ते अॻिते वधिजे त बाबा मूंखे चयो मां तोखे 50,000 सैलरी ॾियां थो तूं मूं वटि कमु कर पर छा आहे मूं गॾु लॉ बि कई हुई त मुंहिंजो शौक़ु हो त मां वकील थियां ऐं मां फ्री में हिकिड़े वकील वटि छो जो असां वटि अहिड़ो कॉन्सेप्ट आहे सीनियर पे कोन कंदा आहिनि मां उहो 25,000 छॾे 50,000 छॾे जंहिं महीने मां वकालत शुरू कई मथे महीने मुंहिंजी शादी थी त मथे महीने शादी थी ऐं फ्री ऑफ कॉस्ट मां पंहिंजे सीनियर वटि कमु कंदुमि इवन जेको अचण वञण जो किरायो लॻंदो ख़र्चु थींदो चांहि पाणी जो उहो बि मुंहिंजी जेब मां लॻंदो ऐं शादी खां पोइ हिकिड़ो बर्डन घर वारनि जो हूंदो आहे टॉर्चर प्रेशर त तव्हां जेको आहे जल्दी ॿार बि कयो डिले न कयो गैप न कयो ऐं शादी जे माना महीने खां पोइ
हाँ वरी प्रेगनेंसी सवाल अचणु प्रेगनेंसी शुरू थी खां वेंदा आहिनि, पोइ बिल्कुलु। इतफ़ाक़िया मिसिस बि जेको आहे डॉक्टर हुई त जॉब ते ईंदे वेंदे अबॉर्शन थियो। माना मूं हेक्टिक हालात वाक़ियात जेको फ़ैसिलो वरितो मां वकील थियां त ॾाढो ॾुखियो फ़ैसिलो हो त तव्हांजी जेब में पैसा न हूंदा आहिनि, पर अॼु अलाह साईं जो करम आहे। मुंहिंजे नंढे भाउ बि MBA कई आहे, ठीकु आहे। असां गॾु साल जो असांजी एज में गैप हो त उनजी कमाई हुई ऐं मां साल 1.5 साल ताईं बेरोज़गार वकील हुयमि। ऐं इहो हर वकील सां आहे। एक्चुअली बेरोज़गारी न आहे, वकील माण्हू चवंदा आहिनि, पर इहो हिकिड़ो प्रोसेस आहे। पढ़ाई पूरी थियण खां पोइ पढ़ाई पूरी थियण खां पोइ तव्हांखे घटि में घटि 2 साल तव्हांजो लर्निंग प्रोसेस आहे जेको तव्हांखे सब्र रखिणो आहे। ऐं उन सब्र रखण खां पोइ अॼु अलाह साईं जो करम आहे, वकालत कंहिंजी ग़ुलामी कोन्हे, नौकिरी कोन्हे, तव्हां इंडिपेंडेंट हो, सेल्फ मेड हो। ऐं अॼु अलाह साईं जो करम आहे, अलाह साईं जो माना लख एहसान आहिनि। मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधाई, मुंहिंजे घर में ई साॻियो नंढो भाउ अॼु उहो कंहिं जॻह ते ॾाढी सुठी जॉब पियो करे, 5.5-6 लख रुपया माशाल्लाह सां हुनजी सैलरी आहे। पर मां फील कंदो आहियां त मां उनखां घणो वधीक ब्लेस्ड आहियां। रीज़न बिहाइंड के जीअं तव्हांजो सुवाल हो त वकील थियणु खपे, त मां अॼु हिन फोरम तां बिल्कुलु, तव्हां अगरि रिसर्च बि कंदो त जेके बि दुनिया जा प्रोफेशनल जॉब्स नी, त वकालत अॼु जे तारीख़ में टॉप कमाई वारो प्रोफेशन आहे पूरी दुनिया में। पाकिस्तान जी ॻाल्हि नथी कजे, पूरी दुनिया जी ॻाल्हि कजे थी। अञा त मां सम्झां थो पाकिस्तान में माण्हुनि खे ट्रेंड कोन्हे त वकील माण्हू जंहिं महिल तमामु फसनि था न पोइ वञनि था, न त ॿाहिरी दुनिया में त माण्हू एज़ एन कंसल्टेंसी हर मामले में वकील खां सलाह मशवरो करे। इवन माण्हू बिज़नेस स्टार्ट कंदा आहिनि त पहिरें वकील खां कंसल्टेंसी वठंदा आहिनि त असांखे कीअं बिज़नेस स्टार्ट करणु खपे, असां पार्टनर हूं, असांजो एग्रीमेंट कीअं ठहे, हर शइ में वकील जी इन्वॉल्वमेंट आहे। त मां सम्झां थो ॾाढो सुठो प्रोफेशन आहे। ऐं अॼु तव्हां ॾिठो हूंदो जीअं सिंध खे वकील जेको आहे मथे खणी बीठा आहिनि। बिल्कुलु मां ज़रूरु सलाम पेश कंदमि तमामु उन्हनि वकीलनि खे। उन ॾींहं खां मां हिन ॻाल्हि ते आमादा आहियां त असां वटि असांजो जेको फ्यूचर आहे न, चाहे उहो कारे कोट जे अंदरि हुजे या कंहिं आर्मी जे वर्दी जे अंदरि हुजे, पर उहो असांजो जेको फ्यूचर आहे उहो सेफ हैंड्स में आहे अल्हम्दुलिल्लाह। ठीकु आहे, असां इदारा ज़ाहिर आहे सुठी शयूं बि कंदा आहिनि, उते बुरियूं शयूं बि थी रहियूं हूंदियूं आहिनि, 50 ॻरियूं बराबरि न आहिनि, पर घटि में घटि आम जेको माण्हू आहे, आम जेको पाकिस्तानी आहे, जेको कंहिं इदारे सां मुंसलिक न आहे, उहो बि पाकिस्तान लाइ उथी ॻाल्हाए थो। इहो मुंहिंजे तमामु पाकिस्तानी जवाननि खे सलाम आहे। ऐं स्पेसिफिकली तव्हां जेको फर्स्ट स्टेप खयो, छो त शुरूआति जेको पहिरियों स्टेप हूंदो आहे उहो ॾुखियो हूंदो आहे, उहो तव्हांजी जेके वकील आहिनि उन्हनि जी बिल्कुलु वकील बिदार जी तरफ़ां खयो वियो, बिजाए इहो सोचण जे त केतिरियूं मुश्किलियूं हूंदियूं, गर्मी हूंदी, हीट स्ट्रोक जो ख़र्चो, सभु कुझु। कराची जा वकील जेकी माना हाणे हिन वक़्तु लीड करे पई टीम जेकी वकला जी, कराची जी टीम आहे। ऐं कराची जी टीम, तव्हां कराची जो मौसम ॾिसो, ऐं बुरले में हिन वक़्तु 54 टेम्परेचर हले पियो। त 54 टेम्परेचर में कराची जा वकील जेके कराची में रहंदड़ ॻोठ वारा माण्हू त यूज़ टू आहिनि, उते कारो कोट पाए, टाए पाए, हेॾे मजूअ में लखनि माण्हुनि जे मजूअ में बीह करे गर्मी में अलाह सां हिमत ॾिए थो। ऐं मां हमेशह गॾोगॾु अरुण साहिबु सॉरी तव्हांजी ॻाल्हि खे कटां पई, छो त इहा ॻाल्हि करणु ॾाढी ज़रूरी आहे। त असांजा उन्हनि जवाननि त क़दम अॻियां खयो ऐं तकलीफ़ूं सहियूं, पर कुझु न्यूज़ अहिड़ियूं बि आयूं पियूं त उते जेका भरपासे वारा माण्हू हुआ उहे मौजूदु हुआ। कुझु खपे त असांखे ॿुधायो, को माण्हू पाणी पियो छॾे वञे, को माण्हू कुझु पियो छॾे वञे। सो इहे शयूं न सिर्फ़ु असांजा उहे वकील जवान, बल्कि असांजे जेके क़रीब क़रीब जा जेके माण्हू आहिनि उहे कीअं आमादा आहिनि हेल्प करण जे लाइ। ऐं मां तव्हांखे ॿुधायो न, अॼु जी तारीख़ में सपोज़ कि मां अगरि डिसाइड कयां मूंखे बबुरले वञिणो आहे ऐं मां इन ड्रेस मां हितां निकिरां न, त लास्ट टाइम बि जॾहिं विया आहियूं ऐं हाणे जंहिं महिल दोस्त अचनि वञनि पिया त ॿुधाइनि था त वकील जो कारो कोट पतल हर माण्हू बीहारे करे को सेल्फी कढाए थो, पिक्चर चए थो चांहि पीओ, पाणी पीओ। ऐं इवन किथे चांहि पीअनि था वकील बबुरले खे छॾे करे, तव्हां हैदराबाद तो पूरे रूट तो किथे तव्हां कोट पातल आहे, तव्हां चांहि मानी पियो, होटल वारा बिल कोन था वठनि। देखिए, इन्होंने जो बात कही, इनके कामयाबी की जो राज है वो आज मैं आपको बताता हूँ। हर इंसान कामयाब हो सकता है। इनकी पूरी गुफ्तगू को सुनने के बाद जो मैंने जो सोचा और जो मेरा मेन इसके ऊपर फोकस भी रहता है हमेशा, कामयाब क्यों हुआ है? इसलिए नहीं कि ये वकील है, इसलिए कि इनको शौक था वकील बनने का। आप जिस शोबे के अंदर काम करना चाहते हैं, जब तक आपको शौक ना हो ना, आप उसके उरूज पे नहीं पहुंच सकते। कई वकील हैं, हर कोई तो इनकी तरह सक्सेसफुल नहीं है। उसकी वजह क्या है? जो इनकी तरह शौकीन थे, उसको शौक था, जज्बा था, मुझे वकील बनना है। वालिद साहब ने कहा बिजनेस करो, नहीं जी मुझे वकील बनना है।
वकील बनोगे, पैसे नहीं मिलेंगे। उन्होंने कहा परवाह नहीं, मैं फिर भी वकील वकील बनूंगा। बनूंगा। हालात बुरे हुए, लोगों ने कहा भाई क्या हो गया, साल हो गया अभी तक वकील साहब ने कुछ पैसे नहीं कहा, नहीं मैं फिर भी बनूंगा। आज मिसाल सामने। तो हम, अगर आप सिंगर बनना चाह रहे हैं, इन्होंने कितनी मुश्किलात का सामना किया होगा। आप होस्ट बनना चाह रही हैं, मगर अगर आपको होस्ट बनना है इनकी तरफ, तो मुश्किलात का सामना करके शौक है जो सुबह सुबह इधर आ जाती हैं और सब कुछ देखें, अपने घर के मसले मसाइल छोड़ के मुस्कुरा रही होती हैं। अंदर 100 गम होगा, मगर टीवी पे आती हैं तो मुस्कुरा रही हैं। साहब, आप गमों के पीछे क्यों पड़े हुए हैं यार? ये जिंदगी है। अंदर खुशी आपको हो सकती है। देखे ना, हर कोई यहाँ परेशान बैठा हुआ है, पर हम एक जैसे कहते हैं ना, एक आईना सामने देखते नहीं। नदीम साहब जी, क्या परेशानी है अंदर? जरा परेशानी नहीं है अंदर का। मैं आपको बताऊं, मैं तो कहता हूं परेशानी रखे ही नहीं। हाँ, मैं यही मिसाल दे रहा हूँ। अगर कोई आपको दुखी कर रहा है, उसके साथ भी ना बैठे, और अगर उसके साथ बैठे तो इतना खुश होकर दिखाएं कि वो आदमी खुद परेशान होकर चले जाए। यार क्या ही खूबसूरत आपने बात की। ये बात मुझे बचपन में मेरी अम्मा ने सिखाई थी कि बेटा, जैसे जो अच्छा ना सिर्फ परेशान दुख वाले लोग, बल्कि जो नेगेटिव लोग हैं ना, जो आपको हर वक्त तुन कुछ ना कुछ बुरा बोलते रहते हैं, ये बस तुन नहीं करते हैं। हम जो उनकी बातें सुनते हैं ना, वो मेरे यहीं तक आती है, टू तक आती है, इससे ज्यादा मैं उनकी बातें सुनती नहीं हूँ। तो आप उनकी बातें सुने ना, बल्कि आप उनके जवाब में अपनी इतनी खूबसूरत बातें रखें कि एक बार वो खुद ही सर पकड़ ले कि भाई इसके साथ तो कुछ बोलने का कोई फायदा ही नहीं है, ये तो दीवार में सर मार रहे हैं हम। ये अगर नेचर हमारे पास आ जाए ना, तो क्या ही बात हो। हम, मुझे लगता है कि हम न जाने कितने ऐसे मसले हैं जिससे हम निकल सकते हैं, अगर हम ये मजबूती अपने अंदर पैदा कर लें। ये कैसे पैदा होगी मजबूती? देखिए, हमारे अंदर का दुश्मन आज तक हम नहीं देखते हैं। बाहर के दुश्मनों से बड़ा मोहतात रहता है, ये मेरा दुश्मन है, वो मेरा दुश्मन है। सबसे बड़ा दुश्मन आपके अंदर बैठा हुआ है, वो है गुस्सा, वो है उदासी, वो है कि कह देना कि मैं नहीं कर सकता। आपके अंदर के इन तीनों लोगों को मार डालें, क्या मैं कर सकता हूँ, मैं क्यों नहीं कर सकता। बाहर में गई उदासी, क्यों उदास हूँ? अगर कोई चीज चलेगी दोबारा आ जाएगी। बिल्कुल, अगर कोई मुझे छोड़ गया, जाने दो, रोको मत। कोई और शख्स आएगा। जिंदगी के अंदर हम क्या उदास लेके बैठे हैं, ये हो गया, वो हो गया, मसले मसाइल। देखिए, मसले मसाइल आते रहेंगे। हम इंसान हैं, फरिश्ते नहीं है, हम गलतियां भी करेंगे, मगर गलतियां करने के बाद बैठ गए, मुझसे तो ये गलती हो गई। लेकिन आप जिस शोबे में अगर आप काम कर रहे हैं, उस शोबे से अगर शौक नहीं है, तो कल का नहीं, आज का दिन आप उसको छोड़ दें और वो शोबे से काम ही ना करें। क्यों? फायदा क्या? आपने जिंदगी गुजारना नहीं है, जिंदगी जीना है। ओहो, ये बड़ा फर्क है। अगर हमें फर्क ये समझ आ जाए कि जिंदगी गुजारना और ज़िंदगी जीने में क्या फ़र्क़ु है। अच्छा, मज़े जी ॻाल्हि इहा आहे त असां वटि हिकु वॾो तबिको आहे जेको सिर्फ़ु ज़िंदगी जेको आहे उहो गुज़ारे रहियो आहे, उहो ज़िंदगी जीए नथो, उहो गुज़ारे थो। ऐं जीअं नदीम साहब ॻाल्हि करे रहिया आहिनि त असांखे जेका शइ नथी वणे, असांखे जंहिंजो शौक़ु न आहे, असां उहो कमु न कयूं। असां पाकिस्तान जो अगरि रेशो कढंदासीं न, त उहे असां वटि मुंहिंजे ख़्याल में 90% माण्हू उहे आहिनि जिन जो पंहिंजो उहो पैशन कोन्हे, पर मजबूरी आहे, कमाइणो आहे और कुछ तरीके गुज़ार रहे हैं। मियां बीवी से पूछे कैसी गुजर रही, गुजार रहे हैं। कैसी गुजर रही है जिंदगी? गुजारे नहीं, मैं तो नदीम साहब कैसी गुजर रही है? मैं जिंदगी जीता हूँ रोजाना। मैं उम्र को नहीं कितनी बार घर पे फूल लेके गए, जरा ये बताएं। मैं बताऊं, कोई भी ना हो ना, रात को मैं अपने कमरे में फूल रखता हूँ। हाँ। जब अपना रात का मैं सोने के कपड़े पहनता हूँ, परफ्यूम लगाता हूँ, महंगे से महंगा परफ्यूम। क्यों? उस खुशबू को मुझे खुद एंजॉय करना है। हाँ। नहीं, कोई ख्वाब में आ जाए तो खुशबू तो आनी चाहिए ना। ख्वाब में क्यों आए? आप हकीकत में लेके आए, अपने ख्वाब को हकीकत बना दें। हमारी बात ये देखें, ख्वाब देखना बहुत जरूरी है। ये देखिए, आप बहुत कुछ और प्रमोट कर रहे हैं आप मेरे शो में। ख्वाब में डाला है, आप हकीकत में ले आए। लोग बोलेंगे नदीम मौलवी साहब ने सिखाया है। मगर ख्वाबों की दुनिया में ना रहें, उस ख्वाबों के लिए काम करें। हाँ। और उस ख्वाब को वो दिन में करें, आप बनाएं। वो काम दिन में करें, आप कभी भी करें। 24 घंटा ज़हन में ये सोचे कि मैं कुछ कर सकता हूँ। वकील साहब सामने हैं। हाँ। कितने लोगों ने इनको कहा ना कि नहीं कर सकते हो तुम। कितनी मुश्किलात आई, इन्होंने जो अपनी मुश्किलात बताई, जो मैं पहले अल्फाजों में कहता था, आज अल्लाह ने हकीकत के मतलब हकीकत दिखा दी मुझे। और इस तरह कई कामयाब लोग, आप जिस कामयाब इंसान के पास जाए, वो क्या है, मुस्कुराएगा, गुस्सा नहीं करेगा। आप मुझे कोई भी एक कामयाब इंसान बता दे जो गुस्सा करता हूँ, नहीं। आप उनसे मिलेंगे, जी साईं अस्सलाम वालेकुम, छाल है, खुश आए हो बा, ये होता है कामयाब इंसान।
और जो नाकामयाब नदीम साहब, एक बड़ी अच्छी बात मुझे आपकी लगी कि ये जो आपने जब आप खुशी की आपने बात की तो आपने साईं बोला तो खुश असा सिंधी खुश है अरन साहब असा सिंधी जगह खुश आ रहे हो शोभी भाई पीछे हंस रहे शोभी कह रहे नहीं मैं भी हूं सिंध वाला जी सिंधी टोपी अजरक वाला करिए ब्रेक की तरफ हलूं था वापस अचे इंशाल्लाह जनाब जो आवाज़ भी इंशाल्लाह शामिल कबो ऐं कचहरी जो सिलसिलो भी इंशाल्लाह शामिल रहंदो शोभी भाई जो साथ भी इंशाल्लाह गॾु हूंदो वक़्तु आहे ब्रेक जो तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh. जी वेलकम असा कुछ शयूं सा डिसाइड करे रहा सी भाई शोभी भाई ये जो कमाल थोड़ी देर पहले आपने दिखाया था जरा उसका जमाल अभी हम देखना चाहते हैं कुछ साथ कुछ हो जाए बड़ा जबरदस्त तरीके से शोभी भाई का साथ रहा पहले भी श्योर है ना बात सिंध की हुई है और जो सिंधी जो दिल है वो धड़क रहा है और ये दिल सिंध में रहने वाले हर इंसान के पास इससे जबान का कोई ताल्लुक नहीं है सिंध में रहने वाले हर इंसान के दिल के अंदर सिंध के लिए दिल धड़कता है जी आ जाइए रहे सदा सिंधु जी झोली मारवड़न जी मिठड़ी बोली रहे सदा सिंधु जी झोली मारवड़न जी मिठड़ी बोली गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 जिए सिंध वारा जिए सिंध टोपी अजरक वारा जिए जिए सिंध वारा जिए सिंध टोपी अजरक वारा जिए माला माल हुजन हर माड़ू हिते खुशहाल हुजन सिंधड़ी माला माल हुजे हर माड़ू हिते खुशहाल हुजे खुशियन मां प्यारा तू रचन है नंढड़ा ॿार प्यारा 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 जिए सिंध वारा जिए सिंध टोपी अजरक वारा जिए सिंध वारा जिए सिंध टोपी अजरक वारा जिए रहे सदा सिंधु जी झोली मारवड़न जी मिठड़ी बोली रहे सदा सिंधु जी झोली मारवड़न जी मिठड़ी बोली गली गली आई घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 जिए सिंध वारा जिए सिंध टोपी अजरक वारा जिए सिंध वारा जिए सिंध टोपी अजरक वारा जिए जबरदस्त छा ही ॻाल्हि आहे छा ज़बरदस्त माशाल्लाह सां अच्छा भई ही जॾहिं असां त सिंध जी सिर्फ़ु ॻाल्हि करे रहिया आहियूं तव्हां त सिंध खे रिप्रेज़ेंट करे रहिया आहियो माशाल्लाह अजरक पातल आहे सिंधी जेका आहे उहो गानो ज़ुबान ते आहे सिंध जो गानो ज़ुबान ते आहे अञा कीअं रिप्रेज़ेंटेशन थींदी ज़बरदस्त ये सखाफ़त आहे सिंध जी पंहिंजी मूंखे मोहबत आहे बिल्कुल यही आहे अच्छा जॾहिं सिंगिंग स्टार्ट कई हुई त तॾहिं ज़हरा जॾहिं तव्हां स्टार्ट कंदा आहियो त खोड़ सारियूं शयूं हूंदियूं आहिनि तव्हांजे साम्हूं हूंदियूं आहिनि जीअं हर फील्ड में खोड़ सारियूं ब्रांचिस हूंदियूं आहिनि सिंगिंग में बि खोड़ सारियूं ब्रांचिस आहिनि तव्हांजी हिकु ॾाढी ख़ूबसूरत ब्रांच आहे जंहिंखे तव्हां खणी पाण सां गॾु हलियो पिया कंहिंखे ॾिसी सोचो त जी अहिड़ी सिंगिंग करणी आहे या अहिड़ा गाना ॻाइणा आहिनि या हीअं करिणो आहे सोचो त को आइडियल ज़हन में ठहियो हूंदो कंहिंखे आइडियल ठाहियो पहिरीं त गीत जेके आउं लिखाईंदो आहियां न शाइरनि खां माना पंहिंजी चॉइस उहो पंहिंजो ट्रैक हो जेको हीअं खणी हलणो हा ज़िंदगी में कोई हादसो त कोन थियो न हादसो न थियो कोन थियो अच्छा को ख़ुशहाल हादसो थियो हूंदो असां हादसे में हमेशा सब बुरी शइ छो सोचींदा आहियूं सुठो हादसो भी थी सके तो मोहब्बत का हादसा भी होता है मोहब्बत वो होगा आपको हाँ नदीम साहब को बहुत अच्छे से एक्सपीरियंस है इस बात का जी मोहब्बत आए जिंदाबाद जब तक मोहब्बत नहीं हो तो फिर गा ही नहीं सकते बंदा हाँ ऐसे और क्या दर्द कहाँ से आएगा शुभ भाई क्या बातें हो रही हैं ये क्या होता है मोहब्बत में अरे खुशी होती है दर्द महसूस नहीं होता खुशियाँ होती है ये वो ड्रग है जो आपको फ्री में एनेस्थीसिया दे देता है आपको किसी और एनेस्थीसिया की जरूरत नहीं है ये वो है मोहब्बत एक नशा है हाँ हाँ ऐसे बंदे को सिंगर बना देता है बंदे को फकीर भी बनाता है बादशाह भी बनाता है अब आप जिस तरह से मोटिवेशन स्पीकर बनाते
बिल्कुल। आप देखें ना, मोहब्बत होगी तो उस मोहब्बत की खातिर आप बादशाह बन जाओगे, मोटिवेशनल स्पीकर बन जाओगे, वकील बन जाओगे। क्या बात है अरुण साहब? अब वो ऐसे ही है ना, देखिए आप मोहब्बत होगी, अब मोटिवेशनल स्पीकर आप क्यों बनते हैं? हाँ। आपको मोहब्बत होती है अपनी आवाम से, आपको पता होता है कि हमारी आवाम को मोटिवेशन की जरूरत है, तो उसी मोहब्बत में आप उनको मोटिवेशन देते हैं, तो मोहब्बत तो ये जाहिर बात है। में आप बड़ी प्यारी आप बातें कर रहे हैं, लेकिन अब आवाम की मोहब्बत में इतनी कुर्बानियां नहीं देते। ये मोहब्बत कुछ और है जो कुर्बानियां दिलाती है। देखिए, आज भी मोहब्बत है उन लीडरों से जो इस दुनिया में नहीं है, मगर आज भी हम उनका नाम लेते हैं, तो ये मोहब्बत ही तो है। ठीक है, मोहब्बत जिंदगी में हर चीज से करें। मोहब्बत से खाना बनाए, इतना बेहतरीन खाना बनता है, और मजबूरी से बनाए, भाई शौहर आ गया अब तो बनाना ही पड़ेगा, उस खाने में जायका नहीं है। देखिए, मोहब्बत एक ऐसी चीज है जो अगर आप इबादत भी करती है ना तो दिल से करें, ताकि आपका जो आपकी दुआ है ऊपर तक पहुंच जाए। मोहब्बत। और दूसरी बात जो अहम है वो है तोहफा। इन्होंने कहा ना अजरक, मुझे आज भी याद है, एक हमारे दोस्त थे सिंधी, वो कोई प्रोग्राम कर रहे थे, तो उन्होंने बुलाया, तो उन्होंने कहा, उन्होंने मुझे अजरक पहनाई, तो मैंने कहा ये मुझे सबसे बड़ा रिवॉर्ड मिला है, ये सबसे बड़ा अवार्ड मिला है। क्यों? क्योंकि तो बात ही अजरक कुछ और है, ज़ाहिर है। और अजरक अरुण साहब या वाहिद एक तोहफ़ो आहे जेको हर जगह ते फिक्स थे, तो चाहे वो खुशी हुजे, गमी हुजे, वेलकमिंग हुजे, अलविदाई हुजे, हर जगह ते अजरक जी जेका मौजूदगी आहे न। अॼु शुरू में ॻाल्हियूं जेके आहिनि पाणी ते थियूं आहिनि, सिंध ते थियूं आहिनि, इंडस रिवर ते थियूं आहिनि, त सिंध जूं ॻाल्हियूं ही ऑटोमेटिकली हाणे हिकिड़ी एयरलाइन अचे पई सिंध ते, सिंध, हाँ, बिल्कुल, दुबई में पंहिंजो साॻो सिंध पाकिस्तानी जा सिंधी आहिनि, ठीकु आहे, हिंदू कम्युनिटी जा आहिनि, जेके वॾो हिकिड़ो ग्रुप आहे पाकिस्तानी सिंधी आहिनि जी, जेके एयरलाइन हिकिड़ी स्टार्ट पिया कनि, माना दुनिया जी पहिरीं एयरलाइन आहे जंहिंमें एयर होस्टेस जेके आहिनि उन्हनि खे सिंधी ड्रेसिस पातल हूंदियूं, ऐं अंदरि जेको फूड प्रोवाइड थींदो उहो बि पंहिंजो देसी सिंधी, माना जंहिंमें पाण मकई जी रोटी चऊं, साग चऊं, पलो फिश चऊं, पोइ इहे शयूं बे इवन मां उनजी लिस्ट पढ़ी त छा छा सर्व थींदो, त पूरी दुनिया में सिंध खे रिप्रेज़ेंट करण जे लाइ इहो प्यार आहे, भूख लग रही है अब तो। इहो माना सिंध सां प्यार आहे न, उन माण्हू जो सिंध सां प्यार आहे, तो चाहे थो त मुंहिंजी पूरी दुनिया में जेको आहे सिंध जी हिकिड़ी अलॻि सां मां आइडेंटिटी ॾियां, ऐं अंदरि जेको कल्चर आहे, पिक्चर्स वग़ैरह तव्हां सोशल मीडिया ते होपफुली ॾिठियूं हूंदियूं, तव्हां ॾिसो त एयर होस्टेस एॾियूं सुठियूं थियूं लॻनि, ऐं वाक़ई ॾिसण में मज़ो पियो अचे, दिलि पई थिए उन जहाज़ में सफ़र कजे। त आहे मोहबत जी ॻाल्हि, धरती सां बिल्कुलु मोहबत हुअणु खपे। ऐं जीअं पाण मोहबत जी ॻाल्हि शुरू कईसीं त इश्क कराईंदो आहे या मोहबत कराईंदी आहे, ॾिसो दुनिया जी शुरूआत बि मोहबत सां थी आहे। अलाह खे पंहिंजे बंदे सां प्यार आहे न, पोइ रब चए थो मां आशिक़ आहे, बंदो मुंहिंजो महबूब आहे, उहो पंहिंजो पाण खे आशिक़ थो चवे। त जॾहिं रब ई मोहबत आहे ऐं असां उनजा पाण अंश आहियूं, रब असांखे दुनिया में इन करे त मोकिलियो आहे न, त असां हिते सभ सां मोहबत कयूं। त प्यार जेको आहे उहो बिल्कुलु सभ खां पहिरें ज़रूरी आहे। जीअं साईं अगरि ॻाल्हि पिया कनि त तव्हां ॻाल्हि पुछी त असांखे ॾुख छा आहे न, परेशानी छाजी आहे, छो परेशान आहियूं, त उनजी वजह इहा आहे त असां सची तरह सां, जीअं तव्हां सर खां ॻाल्हि पुछी त घर पंहिंजी घरवारी लाइ गुल घणा दफ़ा खणी आयो, त एक्चुअली असांजी जेकी परेशानी आहे न, उनजो मेन पर्पज़ मूंखे इहो लॻंदो आहे त असां में इज़हार जी ॾाढी कमी आहे। असां पंहिंजे माउ पीउ खे आई लव यू कोन था चऊं, पंहिंजे पुट खे कोन था चऊं, घरवारी खे कोन था चऊं, दोस्तनि खे कोन था चऊं, कंहिंखे यादि कयूं था त उनखे मिस यू कोन था चऊं, त असां इहो जेको प्यारु पंहिंजे अंदरि दॿाए वेठा आहियूं न, इन प्यार जे करे डिप्रेशन ऐं एंज़ाइटी अचे थी। मां त इहो माना रियल हिकिड़ो एग्ज़ाम्पल पंहिंजी ज़िंदगी में तय कयो आहे। मूंखे जेको माण्हू यादि ईंदो आहे न, मां खे मैसेज करे छॾींदो आहियां, यार मिस यू, ठीकु आहे। मां पंहिंजी अम्मी खे बि लव यू चवंदो आहियां, पंहिंजे पुट खे बि चवंदो आहे त अॼु हलूं डेट ते हलूं, पोइ असां ॿ ॼणा कंहिं महिल अकेले वञी काॾे घुमी फिरी कोई आइस्क्रीम खाई ईंदा आहियूं, न दोस्तनि सां बि। मां इवन एक्चुअली पाण जे मुआशरे में रहूं था, जीअं मुआशरे में रहूं था, उते पंहिंजो हिकिड़ो कल्चर आहे, अगरि मां सुभाणे कंहिं छोकिरी सां गॾु चवां मां डेट ते वञा थो, त इहा ॻाल्हि सभ खां पहिरीं मुंहिंजी पंहिंजी माउ खे बुरी लॻंदी। पोइ मां छोकिरी वारे टॉपिक खे इन करे थोरो सो साइड रखंदो आहे त मां न चाहींदो आहियां मुंहिंजी माउ खे बुरो लॻे, मुंहिंजी माउ सां प्यारु आहे, ठीकु आहे। पर मूं इहो सिखियो आहे त प्यारु तव्हां दुनिया में सभ सां करे सघो था, ठीकु आहे, सभ सां करे सघो था। मुंहिंजे लाइ ज़रूरी न आहे असां हिते स्पेसिफिक थी विया आहियूं, ॾाढा जेंडर बाइस थी विया आहियूं, चवंदा ना कोई छोकिरी गर्लफ्रेंड हुजे जंहिंसां गॾु डेट ते वञूं या चांहि पी अचूं त असांखे ख़ुशी मिले, ईअं न आहे। तव्हां कंहिंसां बि पंहिंजे घर भाती सां, कॾहिं पंहिंजे अम्मी खे वठी वञो, कॾहिं नंढे भाउ खे, वॾे भाउ खे कॉल कयो, यार अचु पाण चांहि था पी अचूं, त पोइ प्यार जो इज़हार, मां चवां थो जंहिं महिल तव्हां प्यार जो इज़हार कंदा आहियो न, पोइ तव्हांजा सभु ग़म विसरी वेंदा आहिनि, टेंशन, एंज़ाइटी, डिप्रेशन सभु ख़तमु थी वेंदो आहे। त पोइ प्यारु हिकिड़ो मां सम्झां थो मुस्तक़िल मिज़ाजी सां हल आहे हर परेशानी जो। तव्हां कॾहिं परेशान हुजो न, पोइ तव्हांखे जेको माण्हू सुठो लॻंदो आहे, भले फैमिली मेंबर, को दोस्त, उन सां गॾु वञी करे चांहि पी अचो, हिकिड़ी थोरो राउंड हणी अचो, ॿाहिरि वॉक कयो,
तव्हांजी परेशानी डिप्रेशन ख़तम थी वेंदी। ख़तम थी वेंदी आहे। किथे मां ॾाढो ख़ूबसूरत हिकु लाइन पढ़ी हुई त जिथे जॾहिं तव्हां मोहबत जी ॻाल्हि कयो था या प्यार ॾियण जी ॻाल्हि कयो था त उहो ज़रूरी न आहे असां त इंसाननि जी जेंडर जी ॻाल्हि था कयूं न, मोहबत त कंहिं हिकु बूटे सां बि थी सघे थी। ऐं जेके माण्हू उन्हनि प्लांट्स सां मोहबत कंदा आहिनि ऐं पंहिंजे घर में मोहबत सां उहे प्लांट सजाईंदा आहिनि, उन्हनि तव्हांखे पूरी उते नर्सरी नज़र ईंदी। ऐं जेके माण्हू सिर्फ़ु फॉर्मेलिटी लाइ रखंदा आहिनि उहे ॿाहिरां नया वठी ईंदा आहिनि, उहे सुकी वेंदा आहिनि, वरी ॿिया वठी ईंदा आहिनि, वरी सुकी वेंदा आहिनि। सो मोहबत त उहो प्लांट बि सम्झे थो, हीअ त वरी बि इंसान आहे जंहिंखे सोच हिकिड़ो सम्झ को मिलियल बूटो आहे। आहे, मूंखे हुनजो नालो थोरी ख़बर न आहे, गूगल ते सर्च कंदो अची वेंदो। उहो आई थिंक सिंधी में शरम बूटी चवंदा आहिनि। तव्हां उनखे जंहिं महिल हथु लॻाईंदो न त उहो बंदि थी वेंदो आहे। यस यस। पर उन ते रिसर्च थी आहे, उन ते रिसर्च थी आहे त तव्हां उन सां 40 ॾींहं ताईं वञी कम्युनिकेट कयो, तव्हां उन सां वञी कम्युनिकेट कयो, उन सां ॻाल्हायो, उनखे ॿुधायो मां तोसां प्यारु कयां थो, त 40 ॾींहंनि खां पोइ जंहिं महिल तव्हां वेंदो न उते हथु लॻाईंदो। माना ई 40 ॾींहं करे ॿुधायल आहे, वैसे साइंटिफिकली 21 डेज़ जो आहे, पर अगरि सपोज़ कि कंहिंजी इनर माना एॾी वाइब्रेशंस न आहिनि पॉज़िटिव त 40 डेज़ ताईं अगरि तव्हां उन बूटे सां वञी कचहरी कंदव न त ॿिए दफ़े जंहिं महिल तव्हां वेंदो तव्हां उनखे हथु लॻाईंदो त बंदि न थींदो, छो जो तव्हांखे सम्झी वेंदो, तव्हांजे प्यार खे सम्झी वेंदो, तव्हांजे छुअण खे सम्झी वेंदो। उते ई सेम कोई ॿियो माण्हू अची करे हथु लॻाईंदो वरी बंदि थी वेंदो। त ॾिसो बूटा बि असांजी ज़बान था सम्झनि, प्यार में एॾी ताक़त आहे। जानवर असांजी ज़बान सम्झनि था, इंसाननि खे सिर्फ़ु सम्झाइणो पए थो जंहिंखे अक़ल सभिनी खां वधीक मिलियल आहे। अच्छा, गानो शामिल कंदासीं हिन हिसे में प्रोग्राम जे, इंशाल्लाह गानो शामिल करे रहिया आहियूं। छा शामिल थी रहियो आहे? गीत आहे हिकिड़ो शाइर सईद शाह मोहम्मद शाह, तमामु सुठो गीत आहे। हिकिड़ो शेर बि आहे हिन मौज़ूअ ते। जी जी। त मोहब्बत के दम से ये दुनिया हंसी है, मोहब्बत के दम से ये दुनिया हंसी है, मोहब्बत नहीं है तो कुछ भी नहीं है। वाह वाह, जबरदस्त जबरदस्त जबरदस्त। आज की सुबह तो मोहब्बत के नाम हो चुकी है भाई, हमने दे दी मोहब्बत के नाम। जी सोना सच्ची तू सोना सच्ची तू बुधा प्यार मुसाए नाहे, रोज मटी धो मुसा नेण मिलाए। सेणा सच्ची तू बुधा प्यार मूसा आहे नाहे, रोज मटी थो मूसा नेण मिलाए। जॾहिं ॾिसां थो पवी उर्कियो मूसा हाय हाय, रोज मटी थो मूसा नेण मिलाए। सोना सच्ची तू हा सोना सच्ची तू बुधा प्यार मूसा आहे नाहे, रोज मटी थो मूसा नेण मिलाए, रोज मटी थो मूसा नेण मिलाए। वाकई सुहिणो आही सनम तू, मुझे वफा जो रख जबरम तू। वाकई सुहिणो आही सनम तू, मुझी वफा जो रख जबरम तू। सच त हाणे तोखे दिलबर मुंहिंजी दिल थी चाहे, रोज़ मटी थो मूंसां नेण मिलाए। सोना सच्ची तूं ॿुधा प्यार मूंसां आहे नाहे, रोज़ मटी थो मूंसां नेण मिलाए। जाने मन मूंखे बाझो बणी वे, तेरी नज़र में दिलड़ी खणी वे। जाने मन मूंखे बाझो बणी वे, तेरी नज़र में दिलड़ी खणी वे। मस्त कयो
मस्ती कयो आ मूंखे नाज़न तुंहिंजे लाइ पाए रोज़ मटी थो मूंसां नेड़ मिलाए सोना सची तूं हा सोना सची तूं ॿुधा प्यार मूंसां आहे नाहे रोज़ मटी थो मूंसां नेड़ मिलाए हाणे सवारे जुल्फ़ सवारे शाह मोहम्मद खे वए तूं मारे हो पाण सिंगारे जुल्फ़ सवारे शाह मोहम्मद खे वए तूं मारे मुंहिंजे नेड़न जी वए आख़िर तूं बि निंड फिटाए रोज़ मटी थो मूंसां नेड़ मिलाए सोना सची तूं हा सोना सची तूं ॿुधा प्यार मूंसां आहे नाहे रोज़ मटी थो मूंसां नेड़ मिलाए जॾहिं ॾिसां थो पवी मुर्ग मूंसां हाय हाय रोज़ मटी थो मूंसां नेड़ मिलाए रोज़ मटी थो मूंसां नेड़ मिलाए रोज़ मटी थो मूंसां नेड़ मिलाए ज़बरदस्त 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 अच्छा लफ़्ज़ त ॾाढा प्यारा ई आहिनि पर जंहिं अंदाज़ सां तव्हां ॻाए रहिया आहियो न लॻी रहियो त फील करे पिया ॻायो इहा क्वालिटी वाकई में इहा हुजणु खपे त जेको तव्हां होस्ट पिया कयो तव्हां एक्ट पिया कयो तव्हां म्यूज़िक प्ले पिया कयो तव्हां ॻायो पिया जेसि ताईं तव्हांजे अंदरि में उहा शइ नथी अचे न उहो मज़ो नथो अचे इहा वाकई सच ॻाल्हि आहे जल्दी सां हिकु ब्रेक की तरफ़ वञूं था वापसि अची कुझु प्यारी प्यारी ॻाल्हियूं इंशाअल्लाह प्रोग्राम में शामिल करणियूं आहिनि तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध वेलकम बैक अच्छा जी तव्हां ॿिन्ही खां मुंहिंजो सुवाल ऐं उनजो जवाबु असां पंहिंजे नाज़रीन ताईं पहुचाइणु चाहियूं था त असां वटि जेके असांजो फील्ड्स आहिनि डिफरेंट तव्हां डिफरेंट फील्ड सां तालुक़ु रखो था तव्हां डिफरेंट फील्ड सां तालुक़ु रखो था असां पंहिंजी पंहिंजी फील्ड्स में कीअं मुआशिरे खे सर्व करे सघूं था ऐं कीअं मुआशिरे में बहितरी जो जेको अंसर आहे उहो ऐड कयो वकालत खां स्टार्ट कयूं था की उहे कहिड़ा कहिड़ा एस्पेक्ट्स आहिनि जेके असां वकालत कंदे असां मुआशिरे में तब्दीलियूं आणे सघूं था ॾिसो जीअं साईं अगाड़ी हिकिड़ी ॻाल्हि कई त तव्हां कोई बि कमु अगरि चाहे कोई केर बि आहे कहिड़ी बि फील्ड सां तालुक़ु रखे थो अगरि उहो पंहिंजो कमु प्यार मोहबत सां करे थो जज़्बे सां करे थो लगन सां करे थो त उहो ज़रूरु पंहिंजी ज़िंदगी में पाण चेंजिस सां गॾु मुआशिरे में बि तब्दीली आणे सघे थो चाहे हाणे सिंगर जी ॻाल्हि आहे साईं सपोज़ कि कंहिंजो मूड ऑफ आहे मां हिकिड़ी लता जो हिकिड़ो सॉन्ग ॿुधो हो जेको आहे हिकिड़े ऐं उनखां पोइ मां हिकिड़ी स्टोरी ॿुधी हुई हिकिड़ो माण्हू ख़ुदकुशी करणु वञे पियो त उन ते लता जी हिकिड़ी सॉन्ग हुयो जंहिंमें सॉन्ग जा अल्फाज़ हुआ कभी किसी को मुकम्मल जहाँ नहीं मिलता किसी को ज़मीन किसी को आसमान नहीं मिलता त उन माण्हू खे मोटिवेशन मिली इहो ॿुधी करे त सभिनी खे सॼो जहाँ नथो मिले ठीकु आहे त हिकिड़ो माण्हू ख़ुदकुशी करण वारो जेको वञे पियो रस्ते में किथे गानो ॿुधे त उन ख़ुदकुशी रोकी त ॾिसो उन हिकिड़े शाइर या हिकिड़ी आवाज़ ठीकु आहे उन माण्हू खे मोटिवेशन ॾिनी अॼु तव्हां हिते होस्ट आहियो तव्हांजे तवसुल सां केॾनि माण्हुनि जी मां सम्झां थो थी सघे थो ज़िंदगी संवरी वेंदी हुजे ॻाल्हियूं ॿुधी तव्हांखे ॿुधी मोटिवेशन मिलंदी हुजे ईअं साईं माशाल्लाह सां जेतिरा पढ़ियल लिखियल आहिनि जेतिरी नॉलेज शेयर कनि था या जीअं मां तव्हांखे पंहिंजे प्रोफेशन जी ॻाल्हि ॿुधायां वकालत जी त मां हमेशह नए अचण वारे वकील खे छो जो वकालत शुरू में 2-3 साल ॾाढी टफ आहे त मां उन्हनि खे रुगो इहा मोटिवेशन ॾींदो आहियां मां चवंदो आहियां भॼी न वञिजो हिन फील्ड में 2-3 साल रहिजो 2-3 साल रहिजो हे फील्ड जेकी आहे न अलाह तवकुल वारी फील्ड आहे ऐं क़ुर पाक में अलाह पाक 500 दफ़ा वकील नाले जो ज़िक्र कयो आहे त तव्हांजी एॾी शान आहे उहो पंहिंजी शान सम्झिजो चवंदा आहिनि लॉर्ड्स आसान त न आहे न बादशाह थियणु लॉर्ड थियणु आसान कमु त न आहे उनमें ज़ाहिरी ॻाल्हि आहे मुश्किलात आहे त ॿियो वकालत जीअं मां तव्हांखे ॻाल्हि कई हाणे मां पंहिंजी तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां मुआशिरे जी कीअं था मदद करे सघूं मां हर संडे जेके पंहिंजूं ग़रीब पसमानदा इलाइक़ा आहिनि काफ़ी जेके पंहिंजा सोशल एक्टिविस्ट आहिनि मूंसां राब्ते में हूंदा आहिनि मां कॾहिं किथे प्रो बोनो सर्विसिस प्रोवाइड कंदा आहियूं पोइ जाम सारा माण्हू हर संडे ते जीअं क्लिनिक ते डॉक्टरनि वटि रश लॻी पई हूंदी आहे न मां वेंदो आहियां त मूंखे महसूसु थींदो आहे ॼण मां हिकु सोशो डॉक्टर हुजां त माण्हू ईंदा आहिनि पंहिंजा मसइला खणी पोइ कंहिंजा मसइला कोर्ट जे थ्रू हल थींदा आहिनि ऐं केतिरा मसइला काउंसलिंग सां हल थींदा आहिनि माण्हू ईंदा आहिनि इवन स्पेशली फैमिली केसिस में मायूं ईंदियूं आहिनि मर्द ईंदा आहिनि मसइला खणी पोइ काउंसलिंग सां बि
जाम बार मसइला हल थी वेंदा आहिनि, माण्हुनि जा प्रॉपर्टी जा डिस्प्यूट हूंदा आहिनि, त उन्हनि खे उते काउंसलिंग कंदा आहियूं त तव्हांजो भाई हक़ बणिजे ई नथो, सिर्फ़ु तव्हांजे अंदरि अना आहे, कोर्ट में दिकाब खाईंदो मिलंदो कुझु कोन, माना हिकिड़ी काउंसलिंग सां मसइला हल थियनि था। त मां सम्झां थो असां दुनिया में हर माण्हू पंहिंजो पंहिंजो रोल जेको आहे इंसानियत नाते प्ले करे सघे थो, ऐं करणु बि ईअं ई खपे। असांखे माना यूनिवर्स जे लाइ, दुनिया जे लाइ ज़रूरु सोचणु खपे। असांखे इवन पंहिंजी पॉकेट मनी मां सपोज़ कि अगरि को सम्झे थो यार मां डायरेक्टली कीअं हेल्प कयां, दुनिया जे लाइ कीअं सर्व कयां, त मां सम्झां थो उहो पंहिंजी जेको मनी आहे इनकम आहे जेकी, उनमां अगरि 10% शेयर रखे थो त मां हे यूनिवर्स खे ॾियां, वरी यूनिवर्स ते दुनिया ते ख़र्चु कयां, कंहिं तरह सां भलाई में ख़र्चु कयां, त यूनिवर्स मोटाए ॾिए थी। हाणे मां अल्लाह चवां, मां भॻवानु चवां, मां वॉट्स एवर गॉड चवां, मां यूनिवर्स इन करे चवां थो त ज़रे ज़रे में उन रब जो मौजूदगी आहे, मौजूद आहे। पोइ इन करे मां शायर ने लिखियो आहे त मुंह में तू मौजूद, बिल्कुलु रब त हर जगह ते मौजूद आहे, हर जगह ते मौजूद आहे। कंहिंजे लाइ भॻवानु आहे, कंहिंजे लाइ लॉर्ड आहे, कंहिंजे लाइ गॉड आहे, कंहिंजे लाइ अल्लाह आहे। कंट्रीब्यूट करे सघूं था असां। मां ॿुधायो न, अगरि कंहिं ॿियो को तरीक़ो सम्झ न अचे तो पंहिंजी अर्निंग मां 10% आहे, मां गारंटी सां तव्हांजे प्रोग्राम में तवसुल सां माण्हुनि खे चवां थो त तव्हां इहो अॼु खां ई अगरि शुरू कयो था न त तव्हां 100% वधीक तरक़ी कंदव। जीअं तव्हां अगरि ज़िक्र कयो त माण्हू जी सैलरी नथी वधे, ठीकु आहे, हाणे असां शायदि पंहिंजे मालिक खे ऑनर खे त नथा चई सघूं तव्हांजी सैलरी वधाए, लेकिन अगरि तव्हां पंहिंजो पाण सां इहो रब सां जेको असांजो कॉन्ट्रैक्ट आहे, ठीकु आहे, तव्हां इहो शुरू कयो, तव्हांजी ज़िंदगी में कीअं चेंजिस ईंदियूं, काॾो ईंदो ख़बर न आहे, लेकिन तव्हां वधी वेंदो, ज़रूरु वधी वेंदो। वेरी ट्रू, इहा वाक़ई तव्हां ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई। अच्छा, काफ़ी माण्हुनि जो इहो सवाल हूंदो त यार असांजे त असां कमायूं हेतिरो पिया, इन मां 10% कढी छॾियूं, कीअं कढी सघिजे, असां वटि वधीक हुजे त यकीन ॼाणियो जंहिं ॾींहुं तव्हां वटि वधीक ईंदो न उहो तव्हांखे वधीक ॾुखियो लॻंदो 10% कढणु। जंहिं वटि घटि आहे उहो वधीक आसानी सां कढी सघे थो, जब वो ज़्यादा 10% फिर वो ज़्यादा निकल जाता है तो वो मुश्किल होती है बड़ा निकालना। तो जिन लोगों के पास कम है वो ब्लेस्ड हैं कि वो तो ये अमल बहुत आराम से कर सकते हैं। उनसे पीछे जिनके पास जंहिं वटि महीने में 10-15 लख अचनि था, उन मां जॾहिं उहे 10% कढंदा हूंदा पोइ कहिड़ो तकलीफ़ दे अमल हूंदो उन्हनि जे लाइ। मां ॿुधायां न, सॼो आहे थॉट। मां पंहिंजी ज़िंदगी पंहिंजो बि मिसाल ॾियां, मां बि ईअं शुरू कयो, शुरू में कुझु बि न हो, मां जीअं ॻाल्हि शुरू कई, छो जो मां इहो सिखियो हुयो, किथे पढ़ियो हुयो, ऐं इन यकीन कामिल यकीन सां हिन खे मां प्रोसीजर में आंदो आहे। जंहिं वक़्तु महीने जी माना मां सम्झां थो 10,000 बि कमाई हुई न, उन वक़्तु बि मां इहो प्रोसीजर एडॉप्ट कयो, ऐं अॼु बि ऐं मां ॾिठो आहे अलाह साईं अॻिते रखियो आहे। जेके सराउंडिंग में दोस्त आहिनि, गॾु गॾु इनरोल थिया, फील्ड में गॾु आया, त मां सम्झां थो इहा हिकिड़ी शायदि वजह आहे त तव्हां हिन यूनिवर्स खे कुझु ॾियणु चाहियो था, मोट में ॾियणु चाहियो था, ऐं उहो यूनिवर्स जेको आहे न तव्हां ते महिरबानी थिए थी, उहो तव्हांजी दोस्त थी वञे थी। पोइ तव्हां जेकी दुआ घुरा था, जेको तव्हां चाहियो था, छो जो यूनिवर्स तव्हांजी दोस्त आहे न, माना उहो रब तव्हांजो पाण दोस्त आहे। छो जो तव्हां अगरि उनजे बंदे जो ख़्यालु रखो था, छो जो उहो आशिक़ आहे, हिकिड़े महबूब जो ख़्यालु रखिजे, उन बंदे महबूब जो, त उहो तव्हां ते आशिक़ केॾो महिरबानी थींदो। त मां सम्झां थो असां अगरि पंहिंजी ज़िंदगी में जेके रब जा महबूब आहिनि त मुंहिंजे रब जा महबूब न, त अगरि असां उनजो ख़्यालु कयूं था त बिल्कुलु उहो रब असां सां राज़ी थी वेंदो। मूंखे लॻे थो मुंहिंजो शो वाहिद शो हूंदो जंहिंमें असां हिकु वकील जो इहो साइड ॾेखारे रहिया आहियूं। अक्सर असां वटि वकील ईंदी आहे त असां वकालत वारा क्वेश्चन खणी वेही रहंदा आहियूं त जी फलां हे थी रहियो आहे, फलां। आई गेस मुंहिंजो ई वाहिद शो आहे जंहिं शो में तव्हांजो जेको प्रोफेशन आहे उनजे बारे में त असां ॻाल्हाईंदा आहियूं, पर उन प्रोफेशन जे पोयां जेको इंसान लिखियल हूंदो आहे उनखे पंहिंजे नाज़रीन जे साम्हूं मां खणी ईंदी आहियां। नदीम साहब, आपकी तरफ आना चाहूँगी और वही बात आपकी तरफ भी मैं लाना चाहूँगी कि हमारे पास डिफरेंट हमारी फील्ड्स हैं, हर फील्ड में हर बंदा काम तो कर रहा है, लेकिन उस काम के क्योंकि वो हमें पता है कि हम काम करेंगे, मंथली एक बजट हमारे अकाउंट में आ जाएगा, हमारा घर चल पड़ेगा, एक सिलसिला है जो चल रहा है, लेकिन उसी काम के थ्रू मुआशरे में जब तब्दीली लाने की बात होती है तो हम कैसे ला सकते हैं, एक जर्नलिस्ट कैसे ला सकता है, एक मोटिवेशनल स्पीकर किस तरह मुआशरे में पॉजिटिव तब्दीलियाँ ला सकता है। देखिए, जैसे कि प्रोग्राम के आगाज में हमने कहा कि प्यार और जज्बा, ठीक है, ये सिर्फ हम मुसलमान लोग नहीं कहते, हिंदू लोग भी कहते हैं कि हर पूजा से पहले गणेश जी की पूजा, क्यों? क्योंकि गणेश जी प्यार की निशानी है। तो हम भी कहते हैं कि जब तक आपको किसी चीज़ से प्यार नहीं होगा, आप उससे मोहब्बत नहीं करेंगे, तो फिर आप उसकी उरूज पे नहीं पहुँचेंगे। फिर हम कहते हैं कि जी हमारे घर में परेशानियाँ, आज मैं तमाम व्यूअर्स से कहता हूँ जिसके घर में परेशानी है ना, वो फ़ोन करे अपने किसी रिश्तेदार को, दोस्त को, और कह के आज खाने पे आ जाओ। वो जिस दिन आपके पास खाने पे आएगा वो दिन आपका बेहतरीन दिन गुजरेगा। बेशक कड़ी खिचड़ी खिला दो, भिंडी खिला दो, यानी कि आपको ज़रूरी नहीं है कि जी मुझे कुछ महंगे आइटम बनाने हैं, रोटी भी खिलाओगे ना चटनी के साथ तब भी मज़ा आएगा। क्यों? कचेरी करें,
दोस्तों को बुलाएं, रिश्तेदारों को बुलाएं, अगर आप चाहते हैं परेशानी दूर करना। वरना घर में बैठेंगे एक दूसरे के सामने शक्ल देखेंगे, बाबा परेशान हूँ, वो मसले ये मसले, ये इसको साइड पे करने के लिए आपको खिड़की खोलनी पड़ेगी ताज़ा हवा की। और जब ताज़ा हवा कौन है? वो आपके दोस्त, आपके रिश्तेदार, उनको बुलाइए। आज अभी फ़ोन करें कि भाई रात के खाने पे आपने आना है। आप देखिएगा वो आज आपका दिन सबसे बेहतरीन दिन गुजरेगा। तो हम यही कहते हैं कि प्यार, मोहब्बत और कामयाबी का राज ही यही है कि आप अपने काम से मोहब्बत करें, अपने घर से मोहब्बत करें, अपने शौहर से, अपनी बीवी से, अपने बच्चों से। बनावट की ज़िंदगी छोड़ दें कि मैं कैसे दावत दूं, मेरे पास तो ये वाला सोफा नहीं है, ये नहीं ये है, बर्तन नहीं है, ये चीज़ नहीं है। सादगी की ज़िंदगी हमें आज भी याद है। जब हम बाबा साईं के साथ जाते थे गांव में, तो ज़मीन पे बैठते थे, गपशप करते थे, खाना खाते थे। वो जो खुशियाँ थी आज 5 स्टार होटल में भी नहीं मिल सकती, नहीं मिलती, बिल्कुल ऐसे तो ही वो है। जो हम भिंडी फोन खाते लेके बैठ थे, जाते हैं, हम कहने को 5 स्टार होटल में, लेकिन हर बंदा अपने अपने फ़ोन में होता है। बिल्कुल। तो वो मोहब्बतें जो है ना, हमने सोशल मीडिया पे तलाश करना शुरू कर दिया, जबकि मोहब्बत हमारे करीब बैठी हुई है। ये सोशल मीडिया की मोहब्बत नहीं, कोई मोहब्बत नहीं होती। आप मेरे 5000 दोस्त हैं, मेरे 10 मिलियन फॉलोअर्स हैं, दुख के टाइम पे तो 2 आदमी भी नहीं आता। आए है, क्या बात की आपने। हर लड़की को देख के वो यूं इमोजी बना रहे हैं। हाँ, मगर वो लड़की परेशान है कि मोहब्बत करने वाले कौन है? रिश्ता तो एक भी नहीं आ रहा और 1.5 लाख इमोजीज आ रहे हैं। रिश्ता तो एक भी नहीं आ वो रहा। लड़की खुद परेशान होती है कि भाई मेरे अपने घर वालों को लेके आओ, रिश्ता करो, शादी करो। मगर नहीं, फेसबुक पे इमोजी, यू आर वेरी ब्यूटीफुल, आई लव यू। भाई लव का मतलब आप लोग पहले समझें। मैं नहीं कहता कि लव ना करें, जिस उम्र में भी आप करें, मगर उस लव का मतलब समझे। लव का मतलब पाकीज़गी है। लव मोहब्बत जो होती है, जैसे कि मैंने कहा ना, इनके रिलीजन में वो कहते हैं गणेश जी की पूजा क्यों करते हैं? सारे भगवानों की पूजा छोड़ के सबसे पहले पूजा इनकी जो होती है वो क्योंकि वो कहते हैं मोहब्बत से शुरू करेंगे। हम तो हिंदुस्तान को भी कहते हैं कि जनाब मोहब्बत करें, हमारी मोहब्बत को हमारी कमजोरी ना समझे। हम तो चाहते हैं दुनिया से मोहब्बत करें। हमने अमेरिका से मोहब्बत की, 9/11 का झगड़ा हमारा नहीं था, हमने मोहब्बत की। हमारी फौज ने जाके अफ्रीका में जाके, सोमालिया में जाके, आप देखें इंडिया के लोगों को, सऊदी में उनकी जानों की तहफ़्फ़ुज़ की, अमेरिकनों की जानों की तहफ़्फ़ुज़ की हमने अफ्रीका में जाके। तो हमारी मोहब्बत को हमारी कमजोरी ना समझे। ये सरजमीन के लोग मोहब्बत करते हैं और हम तालीम के जरिए हम चाहते हैं कि मोहब्बत को फैलाएं, जहालत के जरिए नहीं। जहालत क्या है? मैं इसे कैद कर दूं, मैं शादी करके कमरे में बंद कर दूं, मैं इसे गुलाम बना दूं, ये जहालत है। जो पढ़े लिखे लोग मोहब्बत करते हैं ना, वो आज़ाद। आप यकीन करें, मैं अक्सर कहता हूँ, दाना डालें तो चिड़िया आती है। तो जब चिड़िया चहचहाती है आपको अच्छा लगेगा, पिंजरे में चिड़िया अच्छी नहीं लगती। चिड़ियाओं को आजाद नदीम करें। साहब, ये आपने बड़ी प्यारी बात की और ये बड़ा एक बेसिक एग्जांपल है कि जो वो परिंदे जो केज में रखे जाते हैं, वो परिंदे को एक बार जगह मिलती है उड़ने की तो वो कभी वापस नहीं आता। और वो परिंदे जो केज में नहीं रहते, वो वाली परिंदे को जो नस्ल है, वो घूम फिर के वापस आपकी जगह पे वापस आ जाएगी। आप जैसे कबूतर का मिसाल ले लें, अगर आप उसको अगर केज में बंद कर देंगे तो वो कभी वापस आपकी जगह पे नहीं आएगा। लेकिन अगर आप उसको खुला छोड़ देंगे तो वो वापस घूम फिर के दुनिया घूम फिर के वो जगह जो है वो तलाश कर ही लेगा और वापस आपके पास आ जाएगा। तो इंसान हिते तो परिंदन जी ॻाल्हि थी रही है, पर इंसान जो क्या है, तव्हां सोचो उन्हनि खे जॾहिं फ्री हैंड ॾींदो त वो तव्हां सां केतिरी सच्ची मोहब्बत कंदा। अच्छा जी, प्रोग्राम जो जेको वक़्तु आहे वो अॻियां हलंदो पियो वञे। कुझु ॻाल्हियूं पंहिंजे उन्हनि प्यारनि प्यारनि भाउरनि लाइ, उन्हनि प्यारनि प्यारनि भेणुनि लाइ बि मां शामिल करणु चाहियां थी, जेके हिन वक़्तु चाहिनि था, असां वटि हिकु एडवोकेट वेठा आहिनि, एडवोकेसी जी फील्ड में अचणु चाहिनि था। पंहिंजे एक्सपीरियंस मां कहिड़ा उहे 3 मैसेजिस हूंदा या कहिड़ियूं उहे 3 लर्निंग्स हूंदियूं जेके तव्हां असांजे अॼु जे नौजवान खे ॾींदो, जेके एडवोकेसी तरफ़ अचणु चाहिनि था या लॉ कनि पिया? मां सभ खां पहिरियों दोस्तनि खे मोटिवेशन इहा ॾियणु चाहींदुमि त अगरि लॉ जीअं अॼु 5 साल जो आहे, माण्हू मां इहा ॾिठी आहे जेको लॉ में डिप्रेशन माण्हू फेस कनि था, डिप्रेशन ज़ोन अचे थो, उहो एजुकेशन कंप्लीट थियण खां पोइ अचे थो। छो जो हर पढ़ाई खां पोइ किथे रिटर्नरशिप आहे, किथे इंटर्नशिप आहे, किथे जॉब मिले थी, तव्हां CA BBA MBA वॉट्सएवर कंहिं बि प्रोफेशनल फील्ड में वञो था। लेकिन वकालत हिकिड़ो वाहिद प्रोफेशन आहे जिथे तव्हांखे डिग्री मिलण खां पोइ हाली तव्हांजी इनकम स्टार्ट कोन थी थिए। त मां पंहिंजे व्यूअर्स खे, ॾिसण वारनि खे जेके वकालत जी चाह रखनि था, त मां उनखे चवणु चाहींदुमि त तव्हां 5 साल खे छॾे करे, छो जो 5 साल जी डिग्री आहे,
तव्हां इनखे 7 साल ज़हन में रखो। छो आहे अलाह तवक्कुल वारो, तव्हां अलाह ते तवक्कुल रखंदव, इहो ज़रूरी न आहे तव्हांजी कमाई नथी थिए, पर थोरो सो हर्डल आहे, छो जो सीनियर पे कोन था कनि, तव्हांजी मंथली इनकम कोन्हे। लेकिन जॾहिं करे तव्हां अलाह में तवक्कुल आहे, छो जो मां पंहिंजी ॻाल्हि न, जॾहिं मां इंडिपेंडेंट थियुमि सीनियर खां पोइ, कोई मुंहिंजी इनकम न हुई, ख़बर ई न हुई त महीने में छा थींदो, पर मां दिलि में हिकिड़ो इहा उमेदु रखी, अलाह मां आसिरो रखियो, ऑफिस खोली, 7,000 रुपया ऑफिस जो रेंट हो, 1,000 रुपयो मेंटेनेंस हो, मां सोचियो 2,000 बिजली जो बिल ईंदो, 2-3 के दोस्त चांहि पीअण ईंदा, माना 15,000 जो मां बजट ठाहियो, महीने जो मुंहिंजो ऑफिस जो ख़र्चो थींदो। इनकम जी ख़बर कोन्हे त छा आहे, त उनखे मां कैलकुलेट कयो साल खां पोइ, त मां हिकिड़ो कैलकुलेशन कई, त मां जो साल खां पोइ इहो मुंहिंजो माना मिलाए झुलाए करे तक़रीबन 1,80,000 रुपए जो साल जो ख़र्चो आहे। त मां इहो माइंड ठाहियो, मां सोचियो, मां चयो यार 365 ॾींहंनि साल में, 3 ॾींहंनि महीने में, अलाह एतिरो त करम कंदो जो मां 1,80,000 रुपया जेको ख़र्चु आहे इहो त मां कढी वेंदुमि। पोइ 1,80,000 जीअं छो त मां ऑफिस वरितो, ऑफिस जी एडवांस हुई, ऑफिस में AC लॻल हुई, मालिक चयो त तव्हां परचेज़ कयो। पोइ मूं वटि पैसा बाबा खां मां वठी पए सघिया, पर मूंखे हमेशह हुयो त मां पाण अॻिते वधां। पोइ मां पंहिंजे दोस्त खां बोरो कया, उनखे मां चयो यार मूंखे ॾे, मां तोखे पोइ वापसि कंदुमि। सुठो दोस्त हुयो, दोस्त को इन करे वरिता छो जो ज़िम्मेदारी हुई वापसि करण जी। ऐं यकीन मनो पहिरें ई साल अलाह साईं मुंहिंजी सोच खां तमामु घणो, मां इवन विदिन 2 to 3 मंथ पंहिंजे जेको दोस्त आहे उनखे मां पैसा वापसि करे छॾिया। छो जो पहिरियों जॾहिं मां सीनियर वठुमि त मूंखे लॻंदो शायदि को सीनियर पे कंदो, ठीकु आहे, त मां अमूं आहे ॾिठो आहे, असां जेके यूथ अचे थी वकालत में, उहा सीनियर खे ॾिसे थी त सीनियर मूंखे पे कंदो। सॉरी टू से सीनियर ते पे न कंदा आहिनि। रीज़न बिहाइंड कि हिते डिमांड सप्लाई जो ॾाढो इशू आहे, छो जो वकील जाम सारा मुआशरे में पढ़ी करे अचनि था, सीनियर्स तक़रीबन लिमिटेड ई आहिनि, त उहे पे करण वारो हिते कॉन्सेप्ट न आहे। पोइ जेकॾहिं असां अलाह ॾे रखूं था, जीअं मां पंहिंजो ऑफिस खोलियो ऐं अलाह तवक्कुल रखी, ऐं वरी ॻाल्हि उहा जेको मां बजट रखियो, त मुंहिंजी जेकी बि इनकम थींदी उन मां 10% वरी मूंखे सोसाइटी खे सर्व करण लाइ मोटाए ॾियणो आहे। ऐं अॼु बि मां तव्हांखे ॿुधायो त जीअं अॼु शायदि मां लखें रुपया फीस चार्ज कंदो आहियां, उन हूंदे बि हिकिड़ो ॾींहुं मां हफ़्ते में रखियो अलाह हवाले जो, त संडे वारे ॾींहुं जेको बि मूंॾे माण्हू ईंदो उनखे मूंखे अलाह जी राह में मतिलबु जेको आहे करिणो आहे। त मां सम्झां थो अगरि, छो जो वकालत जीअं मां ॿुधायो त अलाह जे नालनि में हिकिड़ो नालो आहे, त असां अखियूं बंदि करे अगरि पंहिंजो पाण खे इहो अज़्यूम कयूं त अगरि असां रब ॾे वञूं था, पंहिंजे अलाह सां मिलूं था, त उहो कीअं हूंदो, उहो कीअं ॻाल्हाईंदो हूंदो, उहो कीअं ट्रीट कंदो हूंदो। मां सम्झां थो असां वकील जाम सारा जेके वकील वकालत कारो कोट पाइण खां पोइ मगरूर थी वेंदा आहिनि, व्हाट्सएवर या माना जीअं चवंदा आहिनि हिकिड़ो बदमाशी जो जंहिंखे अंसर चइजे, त मां सम्झां थो असांखे सभ खां पहिरियों ख़ुदि शनासी हिकिड़े वकील खे रखणु खपे, उनखे इहो ॾिसणु खपे त अलाह जे नालनि में हिकिड़ो नालो आहे, उनखे पंहिंजी क़दुरु पाण करणु खपे। अगरि उन पंहिंजी क़दुरु पाण कई त सॼी दुनिया इंशाअल्लाह उनजी क़दुरु कंदी। इंशाअल्लाह ॾाढी ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई आहे। अच्छा जी, टाइम जेको आहे वो ॾाढो तेज़ी सां अॻियां वधी रहियो आहे, तक़रीबन इख्तिताम जे टाइम ते असां पहुची विया आहियूं। नदीम साहब, आपके लफ्ज़ों में हमारी यूथ के लिए स्पेसिफिकली, क्योंकि मुझे लगता है कि हम ये वो सेक्टर है हमारी ज़िंदगी का, हमारी यूथ हमारी बैकबोन है, उनके लिए उनको मोटिवेट करना, उनको सही राह दिखाना बहुत ज़रूरी है। उनके लिए एक छोटा सा मैसेज जल्दी से। देखिए, आप पहले तो सबसे पहली बात है कि किसी भी रिश्ते की वजह जो है ना लालच नहीं होनी चाहिए, और जब भी आप काम कर रहे हैं ना वो काम करें जिसमें आपको दिलचस्पी हो। फिर आप ये नहीं कहोगे कि जिन्हें ऑफिस का टाइम ख़त्म हो गया, आप 15 नहीं 16 नहीं 18 घंटे काम करेंगे, और उसके अंदर महारत हासिल करने के बाद लोग आपके पीछे आएंगे, आपको लोगों के पीछे नहीं जाना। बहुत ज़बरदस्त, ये बहुत इंपॉर्टेंट पॉइंट है जो आपने आखिर में प्रोग्राम में शामिल किया। ये वाकई बहुत बड़ी हकीकत है कि हम लोगों के पीछे भाग रहे होते हैं, और लेकिन अपने आप को वैसा नहीं बनाते कि लोग हमारे पीछे भागें। बहुत अच्छी बात, थैंक यू सो मच। ऐसा अगर हुजन जिला प्रोग्राम में शामिल थियण लाइ वॾी महिरबानी तव्हांजी बि। रज़ा साहब असांजे प्रोग्राम में शामिल थियण लाइ तव्हांखे आख़िर में जीअं असांखे ॿुधाइणो आहे कुझु न कुझु, छा ॿुधाए रहिया आहियो? लास्ट गीत आहे, बिल्कुलु सुठो गीत आहे, सुठो गीत आहे, मुंहिंजी कंपोज़िंग आहे, दोनों पाण इन खां पहिरीं बि सभु सुठा, रज़ाक साहब माशाल्लाह सां इन खां पहिरीं बि सभु सुठा। इहो बि इंशाअल्लाह ज़बरदस्त गीत हूंदो। इंशाअल्लाह तव्हां सां मुलाक़ात वरी 2 ॾींहंनि जी छुटी खां पोइ थींदी, ऐं 2 ॾींहंनि जी छुटी खां पोइ छा मौसम जो हाल अहिवाल हूंदो उहो ॾिसंदासीं। 27 ताईं हिन हीट वेव जो जेको ख़तरो आहे, हीट स्ट्रोक जो जेको ख़तरो आहे उहो नज़र आयो आहे, पर मूंखे लॻे थो मे क़रीब अचे पियो, मंडे ट्यूसडे ते बि इहो ई हाल हूंदो। सो इंशाअल्लाह मंडे ट्यूसडे ते मिली ऐं मंडे ट्यूसडे जूं ॻाल्हियूं इंशाअल्लाह कंदासीं, ऐं दुआ कयूं त हिन 2 ॾींहंनि में ॾाढो ख़ूबसूरत 2 ॾींहं ॾाढा ख़ूबसूरत गुज़रनि, वीकेंड ॾाढो ख़ूबसूरत गुज़रे। मुलाक़ात तव्हां सां मंडे ते थींदी, तेसि ताईं सभिनी खे ॾींदा इजाज़त हिन गाने सां गॾु। अल्लाह हाफ़िज़। हा
बिहारी है बेवफात नायामा बेवफात नायामा बेवफात नायामा हो बेवफात नायामा बेआसरे ऋण में पियो तू बिहारी है बेवफात नायामा बेवफात नायामा बेवफात नायामा हो बेवफात नायामा हो बेचार दिए तो घट जी गुजारिया पोए सुरन में मुँह सिजड़ा उभारिया हो बेचार दिए तो घट जी गुजारिया पोए सुरन में मुँह सिजड़ा उभारिया मारे मारे मुखे अञा तो मारी है बेवफात नायामा बेवफात नायामा बेवफात नायामा तो बेवफात नायामा सी थोजण धारियो हुजामा तो खां सभा पोए काॾे वञामा ॾिसी थोजण धारियो हुजामा तो खां सभा पोए काॾे वञामा काॾे वञामा गणतिन में पंहिंजे सुहिणा पियो तूं गारी है बेवफात नायामा बेवफात नायामा बेवफात नायामा हो बेवफात नायामा अकेलो छॾे तूं गम घिन थी भेबो गम में गॾे तूं शाह मोहम्मद खे अकेलो छॾे तूं गम घिन थी भेबो गम में गॾे तूं गम में गॾे तूं दिल भर तूं पंहिंजो दिल रुबा पियो धिकारी है बेवफात नायामा हो बेवफात नायामा बेवफात नायामा हो बेवफात नायामा अहिड़ी तरह छो थो मिठा तूं निहारी है बेवफात नायामा बेवफात नायामा बेवफात नायामा
हो बेवफा तनाया मां घणे दिन में पंहिंजे सुहिणा पियो तूं ॻारी हाय बेवफा तनाया मां बेवफा तनाया मां बेवफा तनाया मां हो बेवफा तनाया सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।